अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर ऐं मुंहिंजो नालो आहे ताहिरा जोयो ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान नाज़रीन। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां सलाम चवां थी। हिन अंगड़ तां अवां सभिनीनि खे दिलि जो सलाम क़बूल हुजे। अवां सभिनीनि खे सुबुह सुबुह जो सलाम क़बूल हुजे। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾेई न पचारे मिड़निया महिरबान घणो पाण ई जल जलालहू पाण ई जान जमाल पाण ई सूरत पिरीअ जी पाण ई हुस्न कमाल पाण ई पीर मुरीद थिए पाण ई पाण ख़याल सभु सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। उमेद करियां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो। ऐं सुबुह सुबुह जो वक़्तु आहे, सूमर जो ॾिहाड़ो आहे। ऐं मां सम्झंदी आहियां हमेशह जीअं त सूमर जो जेको ॾींहुं हूंदो आहे रिफ्रेशिंग हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, छाकाणि त ॿ ॾींहं पोयां रेस्ट जे लाइ मिलंदा आहिनि या कॾहिं कॾहिं को हिकु ॾींहुं बि मिली वेंदो आहे रेस्ट जे लाइ। कॾहिं कॾहिं 3 ॾींहं बि मिली वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उहे तव्हांखे मिलंदा आहिनि कॾहिं कॾहिं 3 ॾींहं बि मिलंदा आहिनि, पर इतफ़ाक़ इहो थींदो आहे जो तव्हांखे हिकिड़ो ॾींहुं मिलंदो आहे। असांखे हिकिड़ो ॾींहुं वॾी मुश्किल सां वॾो मिलंदो आहे मुश्किल सां मिलंदो आहे। सो तव्हांजा कमकार ऐं अॼु यकीनन ॾिसो पाण सेट केॾा हूंदा। रिलैक्स आहियूं, मतिलबु सुकून प्रोग्राम लॻो पियो आहे। नो डाउट ईअं आहे। सुबुह सुबुह उहो जो कीअं, उहा चेंजिंग कीअं, मूंखे सिर्फ़ु उहो ॿुधायो। चलो उहा चेंजिंग मां पंहिंजे हवाले सां ॿुधायां न, सॼी ओवरऑल ॿुधायो, सभु माण्हू सुकून ओके में थी यस वञनि। आई एम टेलिंग यू। मां तव्हांखे ॿुधायां थी चेंजिंग ईअं आहे त जेको इलेक्शन जो माहौल हुयो, गर्मा गर्मी वारो जेको माहौल हुयो, उहो कुझु वञी थधो थियो आहे। ऐं मां कल्ह मीम्स ॾिसां पई त बाबा पाकिस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे, असांखे ॿुधायो इंटरनेट स्लो आहे त लॻे थो सॼो सिस्टम स्लो थी वियो आहे। सो जेको असांजो वज़ीर आज़म आहे उहो डाउनलोड थींदे थींदे रहिजो वञे पियो। त असां सभिनीनि खे शिदत सां इंतज़ारु हुयो, बिल्कुलु पर गैर सरकारी गैर हतमी जेके नतीजा अचनि पिया उनखां पोइ कुझु रिज़ल्ट्स जेके असां वटि साम्हूं आयूं न, आहिनि हाणे हतमी थी विया आहिनि। थी विया आहिनि, इलेक्शन रिज़ल्ट्स कमीशन असां वटि साम्हूं अची चुकिया आहिनि। साम्हूं अची विया आहिनि, सभिनी वटि साम्हूं अची चार्टर विया आहिनि। असांजे साम्हूं अची चुको आहे नाज़रीन, बिल्कुलु। पाण सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ी हाणे पार्टी वरी केतिरी हूअ सोच रहंदा, कयूं मतिलबु आहिनि। जेके पॉलिटिकली उन में हूंदा न, ज़रा आम माण्हू बि उन में इन्वॉल्व हूंदो आहे, पर ख़ासि करे उहे जेके सियासी शऊर जेको कुझु घणो ई रखंदा आहिनि, कुझु जेके वधीक उनमें इंट्रस्टिंग हूंदा आहिनि। त हाणे उन्हनि जी गेम आहे त ॾिसूं वज़ीर आज़म केरु थो थिए, फलाणे नाणे वारो वज़ीर केरु थो थिए, घरू वज़ीर केरु थो थिए, CM केरु थो थिए। पोइ हाणे उहे कहिड़ो प्रोग्राम हूंदो, कौन बनेगा CM या एक दिन का CM, हाणे उहे कहाणियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ख़ैर खीर असां अल्हम्दुलिल्लाह खैरो आफ़ियत सां इहे चूंडुनि जो मरहलो गुज़री वियो। वॾो ज़ाहिर आहे परेशान कंदड़ सूरत हाल हुई। सही पिया चओ। ऐं ज़ाहिर तव्हां ॾिठो स्पेशल ट्रांसमिशन में कहिड़ी हालत लॻी पई हुई। बिल्कुलु बिल्कुलु झेड़नि जूं ख़बरूं अचनि त वरी साईं पोलिंग बंदि थी वई, माण्हू न निकिरनि। थैंक्स टू यू, तव्हां मूंखे चांस ॾिनो। न सीनियर्स जो मां कुझु बि न आहियां, मां तव्हांखे सिर्फ़ु इहो कन्विंस कयुमि त तव्हांखे वेहणो आहे, पर सॼो सीनियरनि जे मथां नो जेकी डाउट सीनियर नो टीम आहे, डाउट नासिर साहब ऐं मुर्तज़ा मजबूर साहब, ख़ालिद जाकिरानी, फ़ारूक हकड़ो, सॼी हिकिड़ी टीम आहे सीनियर्स जी जेके स्पेस ॾियनि था ऐं नौजवाननि खे चवनि था तव्हां मञण जी जेका ॻाल्हि आहे हमेशह जेका ऐं मां इन ॻाल्हि जो क़ाइल हूंदो आहियां त जंहिंजो मुंहिंजे मथां कंहिंजो हिकिड़ो ज़र्रे बराबरि बि एहसान हूंदो आहे न, त मां चवंदो आहियां त मरण घड़ीअ ताईं हुनजो एहसान मञणु घुरिजे, एहसान फरामोश न थीजे। सो खोड़ ॻाल्हियूं आहिनि, किथां शुरूआति कजे। अॼु हिकिड़ी सुठी ख़बर आहे नाज़रीन, मूं चाहियो पिए त अॼु उतां खां शुरूआति कयूं। तव्हां ई सर्विस सिंध हाणे डाउनलोड करे सघो था पंहिंजे मोबाइल में, या एप्लीकेशन तव्हां डाउनलोड करे सघो था। उनखां अलावा हिकिड़ी एप्लीकेशन आहे नाज़रीन ई पे सिंध, इहा बि तव्हां डाउनलोड करे सघो था। हाणे ई सर्विस जे हवाले सां तव्हां ॿुधाईंदो या आउं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायां? जी नाज़रीन, ई सर्विस जे हवाले सां अवां केतिरो ॿुधाईंदमि त अवाम जी जेका वक़्त जी बचत आहे उहा हिन एप्लीकेशन जे थ्रू थी सघे थी। तव्हां डाउनलोड कीअं कंदव? ई सर्विस सिंध तव्हां लिखंदव पंहिंजी मोबाइल में, ऐं तव्हां जॾहिं एप्लीकेशन डाउनलोड कंदव त तव्हां खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा एप्लीकेशन तव्हांजो CNIC नंबर पुछंदी ऐं पोइ तव्हांजी रजिस्ट्रेशन थी वेंदी। उनजो फ़ाइदो छा थींदो त जेके बि ई रजिस्ट्रेशन्स आहिनि तव्हांजो आसानी सां थी वेंदियूं। ई सर्विस तव्हांजो आसानी सां टाइम जेको ॿुधायो वञे पियो 7 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तव्हां हासिलु करे सघो था। पंहिंजी मोबाइल में डाउनलोड कयो ई रजिस्ट्रेशन, ई म्यूटेशन एप्लीकेशन डोमिसाइल जे हवाले सां, ऐं उनखां अलावा सनती मामलात सां लाॻापियल NOCs या ऑनलाइन जेके बि दरख़्वास्तूं आहिनि उहे तव्हांखे अर्जेंट तव्हांखे ईमेल मिली वेंदी 7 ॾींहंनि जे अंदरि। त मुंहिंजे ख़्याल सां इहा ॾाढी सुठी हिकिड़ी चवंदा आहियूं न त जदीद दौरु आहे त शयूं जदीद हुजणु खपनि। केतिरो टाइम पाण खे लॻंदो आहे, मुख़्तलिफ़ ऑफिसिस में वेंदा आहियूं ऐं फीस जॾहिं पे कंदा आहियूं या कुझु बि तव्हांखे बिल्स वग़ैरह पे करणा आहिनि, त ई पे सिंध तव्हां डाउनलोड कयो। इज़ीली तव्हां घर में पंहिंजा जेके बि बिल्स आहिनि, इन्हनि चवंदा आहियूं न मथे जो सूरु हूंदो आहे, त बसि हाणे तव्हां इन एप्लीकेशन जे थ्रू पंहिंजा बिल्स बि पे करे सघो था। ॿी सुठी ॻाल्हि इहा आहे त चयो वञे थो त ई सर्विस सिंध जदीद मुस्तक़बिल जो निज़ाम, ऐं उनखां अलावा हिन टाइप जो जेके एप्लीकेशन्स आहिनि या हीअ एप्लीकेशन ईंदड़ वक़्त में हर डिपार्टमेंट में मतिलबु को बि मसइलो हूंदो त तव्हां ऑनलाइन वेही करे पंहिंजे मोबाइल जे ज़रिए पंहिंजा मसइला हल करे सघो था। त पोइ देरि बिल्कुलु बि न कयो ऐं बिल्कुलु परेशान न थियो, वक़्त जी बि बचत आहे। ऐं हीअ जेके ख़िदमतूं आहिनि हाणे असांजी जेका सिंध गवर्नमेंट आहे ऑनलाइन बि पंहिंजो सर अंजाम ॾिए पई।
ऐं तव्हां सां हिन में कनेक्ट कंदो Yes, please. त ही ख़ासि करे रेवेन्यू डिपार्टमेंट पंजाब में पहिरीं इहो इंट्रोड्यूस थियो त रेवेन्यू में जेके तव्हां ज़मीनुनि जा खाता तब्दील करायो था या सेल सर्टिफिकेट हासिलु कयो था या ॿिया जेके सर्टिफिकेट्स आहिनि रेवेन्यू जे हवाले सां ऐं रजिस्ट्री जे हवाले सां त उहो पंजाब पहिरीं आंदो, उन खां पोइ पंजाब वारनि ई जेके IT जा माहिर उन्हनि सिंध खे बि इहे पंहिंजूं ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि। उहा जेको आहे साम्हूं आई आहे या सर्विस, उन में ख़ासि करे ही रेवेन्यू में त हींअर लागू थी वई आहे, जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो त मतिलबु तव्हां हुन में डोमिसाइल बि ठाराए सघो था ऐं जेको रजिस्ट्री जो सॼो प्रोसेस आहे उहो करे सघो था। इहो सेल सर्टिफिकेट हिनखे चवंदा आहिनि, सेल सर्टिफिकेट जो तव्हां मामिलो आराम सां इहो करे सघो था। न त हुते 3-3 4-4 महीना हुते वञी रेवेन्यू ऑफिसिस में, मुख़्तियारकार ऑफिसिस में, असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में धिका खाइणा पवंदा आहिनि ऐं पहिरीं त हू ॾिसंदा आहिनि त प्रॉपर्टी इहो मतिलबु आहे केतिरो। मिसाल करोड़ जी प्रॉपर्टी आहे त हू तव्हांखे सेल सर्टिफिकेट ॾियण जे लाइ तव्हांजे लाइ परसेंटेज रखंदा आहिनि, न त हेतिरा परसेंटेज असांखे पहिरीं ॾियो त पोइ असां तव्हांखे सेल सर्टिफिकेट ॾियूं। सो इहे वॾा मामला आहिनि। जेकॾहिं तव्हां इहो हुन में हलिया वेंदा, ऑनलाइन तव्हां हुनखे अप्लाई कंदा त पोइ जेॾीमहिल महीने खां पोइ 1.5 महीने अंदरि जेकॾहिं तव्हांजो कमु नथो थिए त घटि में घटि तव्हां हुनखे कोर्ट में बि चैलेंज करे सघंदा। तव्हां हुनजे ख़िलाफ़ु जेको ऑफिसर आहे हुनजे ख़िलाफ़ु एप्लीकेशन जेॾीमहिल वेंदी त हुनखां पुछाणो थींदो त बाबा ॾे ख़बर तो वटि एप्लीकेशन आई त इहो कमु छो न कयो। सो इहे असां हिकिड़े करप्शन खां मतिलबु इहो सम्झो त असां हाणे हिकिड़े सुठे ट्रैक ॾांहुं अचूं पिया। जेकॾहिं इहे शयूं थी वञनि, असां डिजिटलाइज़ेशन थियूं, हिकिड़े ग्लोबल वर्ल्ड सां वञी जदीद दौर मुताबिक़ कंप्यूटराइज्ड जॾहिं सभु शयूं हूंदियूं त तव्हांखे एतिरी मुश्किल कोन। ऐं केतिरनि ई मुल्कनि में त हाणे त ही करेंसी बि ख़तमु थी वई आहे, टोटल ऑनलाइन ट्रांज़ेक्शन आहे, माण्हू मोबाइल जे ज़रिए पंहिंजा पैसा ॾेई छॾनि था ऐं इवन ही ATM कार्ड बि ख़तमु थियो आहे, थंब इम्प्रेशन थिए पंहिंजे आइस वारनि ते त हलनि था। इन सां इहो आहे त तव्हांजो जेको करप्शन आहे जेका उहा सफ़ा मतिलबु इहा घटि थी वञे थी। सो ईअं आहिनि, खोड़ ख़बरूं आहिनि ऐं पाण अचण सां पंहिंजो ई सर्विस ते लॻी वियासीं। हर माण्हू जो सवाल इहो त कौन बनेगा वज़ीर आज़म, कौन बनेगा CM। सो नाज़रीन, पंहिंजो मरहलो पूरो थी वियो पंहिंजो इलेक्शन जो ऐं इलेक्शन कमीशन मुकमल नतीजा जारी करे छॾिया आहिनि, जंहिं मुताबिक़ आज़ाद उम्मीदवार क़ौमी सतह ते मां तव्हांखे ॿुधायां पियो नेशनल असेंबली जी लेवल ते 101 सीटूं खटियूं आहिनि आज़ाद उम्मीदवारनि। नून लीग 75, पीपल्स पार्टी 54 ऐं MQM 17 सीटूं। बाक़ी ॿियूं जेके पार्टियूं आहिनि ANP आहे या मिली जेके अवामी पार्टियूं आहिनि या बलोचिस्तान वारा आहिनि या IPP, उन्हनि जूं 2-2, 3-3 सीटूं हिकु सीट आहे। पर जेको थुले लेखे जेको अंग अखर आहिनि जेके उहे आज़ाद उम्मीदवार 101, नून लीग 75, पीपल्स पार्टी 54 ऐं MQM 17 सीटूं हासिलु कयूं आहिनि। हाणे हुकूमत ठाहिण जे लाइ नून लीग ऐं पीपल्स पार्टी में इतफ़ाक़ थियो आहे ऐं पहिरें मरहले में जेका ॻाल्हि ॿोल थी पई उन में इहो चयो वियो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म कयो वञे, नवाज़ शरीफ़ खे सदर कयो वञे, अहिड़ी रीति यूसुफ रज़ा गिलानी खे स्पीकर कयो वञे। इहा तजवीज़ पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में हिकिड़ी ॻाल्हि ते मतिलबु ईअं वेठा आहिनि, पोइ हाणे गौर वीचार थींदो। ठीकु आहे, उन खां पोइ इहो थो थिए त हाणे अॼु CEC पीपल्स पार्टीअ जी जेकी कमेटी आहे, सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी, उनजो इजलास आहे ऐं उन इजलास में फ़ैसिलो कयो वेंदो त करिणो छा आहे नून लीग सां गॾिजी ऐं मतिलबु त कीअं हुकूमत ठाहिणी आहे। MQM वारा चवनि था त असांखे सिंध जी गवर्नरशिप ॾियो। सो उन्हनि जो ॾिसूं कीअं थो मामिलो थिए। MQM वारा बि लाहौर पहुची विया आहिनि ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि लाहौर पहुतल आहे। लाहौर में मतिलबु त हाणे हीअ सभु शयूं थियनि पियूं। हाणे सियासी जेके माहिर आहिनि ऐं जेके सीनियर सियासतदान आहिनि उन्हनि इहो चयो आहे त बिलावल इन कमज़ोर हुकूमत ज़ाहिर कमज़ोरी ठहंदी, इन कमज़ोर हुकूमत जे बदिरां अपोज़िशन में अची बिस्मिल्लाह करे वेह ऐं पोइ दमादमस कलंदड़। अपोज़िशन में इहो ई हूंदो आहे त तव्हां ठीकु ठाक तकरीरूं कयो, जेको कमु ॾिसो बाबा ठीकु आहे, हीउ कमु सही न आहे, अचो रड़ियूं कयो। सो बिलावल खे तजवीज़ ॾिनी वई आहे त तव्हां अपोज़िशन में वियो, छाकाणि जो हुकूमत कमज़ोर ईअं आहे त 3-4 इतिहाद गॾिजी, 2 इतिहाद त मेन आहिनि, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी, खां पोइ MQM साहिब ज़ाहिर आहे हू पंहिंजा मुतालबा पूरा कंदा, ॿियनि पार्टियुनि जा मुतालबा पूरा कंदा, तॾहिं वञी इहा हुकूमत ठहंदी। पर हुकूमत इहा कमज़ोर हूंदी, केॾी महिल बि जेको हमरा काविड़जंदो उहो चवंदो आऊं पंहिंजो बोरी बिस्तर खणां थो, हलूं था ॻोठ था हलूं। सो इहा कहाणी थींदी। अलाह साईं बहितर कंदो। पाण सिंध ते जेकॾहिं ॻाल्हायूं त टियों भेरो सैयद मुराद अली शाह साहिब खे इहो वज़ीर आला कौन बनेगा CM। सो CMशिप जो जेको कुणो निकितो आहे, टियों भेरो मुसलसल टियों भेरो सैयद मुराद अली शाह जो निकितो आहे ऐं आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध में काबीना जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। कहिड़ा कहिड़ा वज़ीर हूंदा, कहिड़े कहिड़े खाते में हूंदा, उहे नाला फाइनल थी विया आहिनि। शुरूआती तौर ते 14 रुकनी काबीना तश्कील ॾिनी पई वञे, जोड़ी पई वञे। उन में शर्जील मेमण, अज़रा पेचूहो, नासिर शाह, सईद गनी, सरदार शाह, इम्तियाज़ शेख, निसार खोड़ो ऐं इन्हनि जा नाला जेके आहिनि फाइनल थी चुका आहिनि। ॿिया बि नाला उन्हनि फाइनल कया आहिनि, पर मथां लीड लेवल ते इहे नाला आहिनि। अहिड़ी स्पीकर जे लाइ जेको सिंध असेंबली जो स्पीकर हूंदो उहो त वन एंड ओनली आहे, अगरि सिराज दुरानी हूंदो, हिकु भेरो ॿीहर उनजो ई कुणो निकितो आहे।
ऐं डिप्टी स्पीकर जे लाइ वापसि उहे ई शैला रज़ा ऐं रेहाना लगारी इन्हनि ॿिन्ही जे विच में जंहिंजो नालो फाइनल थिए पर इहे 3 फाइनल थी चुका आहिनि। सिंध असेंबली जो असां तव्हांखे ॿुधायोसीं त मामिलो फाइनल थी चुको आहे। अॼु जेको इजलास थींदो CEC वारो पीपल्स पार्टी उन में बि घणे भाङे शयूं फाइनल थी वेंदियूं। इलेक्शन खां पोइ 2 हफ़्तनि जे अंदरि अंदरि नई जेका असेंबली चूंडजी अचे थी उनखे पंहिंजो इजलास करणो हूंदो आहे, उनखे पंहिंजो सॼो पूरो बोर्ड विहारणो पवंदो आहे। सो हाणे इनशाला 1 या 2 ॾींहंनि में जेको आहे इहो मामिलो सिधो थी वेंदो। आज़ादु उम्मीदवार ख़रीद करण जूं आज़ादु उम्मीदवारनि सां ॻाल्हियूं बि जारी आहिनि। कुझु PTI जा टुटरा आहिनि ऐं जेके टुटनि पिया जिन मुलाक़ात बि कई आहे उन्हनि खां पार्टी इस्तीफ़ा घुरी वरिती आहे। ऐं अहिड़ी रीति कल्ह PTI जे बानी इमरान ख़ान जो बि बयानु साम्हूं आयो हुयो त बाबा एॾो ज़ुल्म न कयो जेको तव्हां कयो पिया। ऐं हिकिड़ी पार्टी जॾहिं आई 50 खां वधीक सीटूं बि न खटे सघी आहे त उनखे कीअं था हू कयो। ऐं ॾिठो वञे त वाक़ई 101 आज़ादु उम्मीदवार आहिनि। नून लीग 75, पीपल्स पार्टी 54 सीटूं आहिनि। ऐं हलचल उहे चवंदा आहिनि न हलचल मची पई आहे। पहिरीं नवाज़ शरीफ़ साहब जिन चयो त मखलूत हुकूमत महिरबानी करे अल्लाह खे मञो न कयो ऐं उन खां पोइ मखलूत हुकूमत ते पाण राज़ी मखलूत हुकूमत ते ॾिसो न केतिरो हुन ॻाल्हायो। बिलावल चयो त आउं बि हिसो न थींदसि ऐं कॾहिं नवाज़ इहो थी नथो करे सघे त आउं नवाज़ शरीफ़ सां गॾु वेहां, उन सां हलणु गॾु मुमकिन आहे ई न आहे रहियो। ऐं घणियूं ई ॻाल्हियूं हुयूं पर हीअ सियासत आहे। सियासत में सभु कुझु थींदो। सभु धंधा आहे, सभु धंधा आहे। बसि इहा दुआ आहे त अलाह करे ही पंहिंजी ग़लतियुनि मां सिखनि। जेका दुआ आहे मतिलबु हाणे त जेको शयूं थियूं ज़ाहिर उमेद त न आहे छॾणी न। दुआ इहा आहे त ही जेके बि सियासतदान आहिनि भले 3 भेरो आया हुजनि, 4 भेरो आया हुजनि या 10 भेरो अचनि पर हिन धरतीअ लाइ सोचनि, हिन धरतीअ जे माण्हुनि जे लाइ सोचनि, हिन क़ौम जे लाइ सोचनि। ही जेके दुख दर्द तकलीफ़ूं आहिनि उहे ख़तमु थियनि। हाणे जॾहिं जून जुलाई में अलाह न करे करे को अहिड़ो को बरसाति वारो माहौल थिए ऐं बंद न टुटनि, ही ॿोॾि न हूंदी आहे हथरादू असांजा बंद तोड़िया वेंदा आहिनि। इहा ज़ाहिर इंतिज़ामी विच में जेतिरो बि स्पेस थींदो आहे त उन में बंदनि जो कमु तव्हांखे ख़बर आहे त कोन थींदो आहे। पोइ जेको बि अंदरां जेके मामला न रुगो बंदि पर ताहिरा ॾिसो न सभु शयूं ओवरऑल अस्पतालुनि जी तव्हां सूरत हाल ॾिसी वठो। तव्हां बेसिक जेके तव्हांजा यूनिट्स आहिनि ॻोठनि में शहरनि में डिस्ट्रिक्ट लेवल ते तव्हांजा यूनिट उन में का शइ कोन्हे का। को डॉक्टर वेहण लाइ तयारु कोन्हे। तालीम जो तव्हां निज़ाम ॾिसो। स्कूल इहे इलेक्शन वारे ॾींहं ते खुलंदा आहिनि, वरी 5 सालनि जे लाइ इहे स्कूल बंदि थी विया। तव्हां खोलियो ग्रास रूट लेवल ते, तव्हां तालीम खे अॻियां कयो, ऑटोमेटिकली तव्हांजो मुल्क, ऑटोमेटिकली तव्हांजी इकोनॉमी, तव्हांजी मईशत, तव्हांजी हर शइ बहितर थी वेंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे तालीम ॾियो, उहो ई ॿार तव्हांखे। अज़मतुल्लाह कुंबर साहिब, असां ॾिसंदा आहियूं डेवलप्ड सोसाइटीज़ में त जेके घण पढ़िया माण्हू हूंदा आहिनि उहे प्राइमरी एजुकेशन जे लाइ उन्हनि खे सिलेक्ट कयो वेंदो आहे। असां वटि थींदो ईअं आहे त घटि तालीमी याफ़्ता इंटर ताईं पाण ॾिसंदा आहियूं या उन खां पोइ ठीकु आहे 4 सालनि जी का डिग्री हूंदी आहे, BS थियल हूंदी आहे त सही। पाण हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक आहे, महिमाननि खोड़ ॻाल्हियूं आहिनि, खोड़ नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबह मेहरान। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर सुबह मेहरान में भलीकार। ऐं उमेद त तव्हां नाश्ते जी तयारी कंदा हूंदा। नाश्तो भले घणे भाङे ऑफिसिस वारा त दोस्त करे हलिया विया हूंदा, बाक़ी असांजूं अमरियूं ऐं भेनरूं जी बिल्कुलु ॿार स्कूल रवाना थी चुका हूंदा ऐं असांजूं जेके बि भेनरूं आहिनि हिन वक़्तु प्रोग्राम तव्हां ॾिसंदियूं आहियो त गॾो गॾु तव्हां नाश्तो बि कंदियूं हूंदव, प्रोग्राम बि ॾिसंदियूं हूंदव ऐं असां वटि बि चांहि अची चुकी आहे। बिल्कुलु असां वटि बि चांहि अची चुकी आहे। अमरियुनि ऐं भेनरुनि जी तव्हां ॻाल्हि कई। ऐं अॼु पाकिस्तान में औरतुनि जो अॼु आलमी क़ौमी ॾिहाड़ो आहे। पाकिस्तानी औरतुनि जो अॼु क़ौमी ॾिहाड़ो आहे। औरत जी अज़मत खे अॼु तमामु घणी भेटापेश कई वेंदी। उहो औरतुनि जो उहो आलमी ॾिहाड़ो आहे, अॼु क़ौमी ॾिहाड़ो आहे। औरत भाउ जे भेण जे रूप में, माउ जे रूप में, ज़ाल जे रूप में, हर रूप में औरत अज़ीम आहे। हुनजो किरदारु अज़मत सां भरपूर आहे। हर दौर में हुन जदोजहद कई आहे ऐं हर शोबे में हुन पंहिंजे पाण खे मञरायो। उहा सहाफ़त हुजे, वकालत हुजे, रियासत हुजे, डॉक्टरी हुजे, कंहिं बि शोबे खे खणी वठो, औरत हुनखे मञरायो आहे। औरत हिन धरतीअ ते जोधा पुट ॼणिया आहिनि ऐं जे मर्द जे हुनजे कामयाबियुनि में हुन औरत जो ई किरदारु आहे, हुन माउ जो किरदारु आहे, हुन भेण जो किरदारु आहे, हुन घर वारीअ जो किरदारु आहे। औरत जी अज़मत ते पाण कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायूं ऐं कहिड़े लफ़्ज़नि सां हुन औरत खे भेटा पेश कयूं। मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि ऐं तव्हां यकीन कयो त मां चाहियां पियो त मां कुझु घणो मतिलबु का त अहिड़ी का सिट खणी ॾिसां, अहिड़ो को मतिलबु कयो जंहिंमें औरत जी सॼी अज़मत अची वञे। पर तव्हां यकीन कयो मां राति खां वठी इहे शेर न ॻोल्हे सघियसि। बसि हर वक़्तु मूंखे उहा ई दुआ यादि पई आई जेको पाण
हिन जनम हुन जनम में पाण आहे हिकिड़ी सिट आहे त झोली के तुंहिंजी झोली जीजल कॾहिं तुंहिंजी न ख़ाली थी, कई भातियूं ॼमियूं कई दोधा ॼमिया। सो मुंहिंजी दुआ इहा आहे त तव्हांजी झोली कॾहिं न ख़ाली थिए ऐं पंहिंजी अमरुनि खे, पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजी भाभियुनि खे, सभिनी खे मां अर्ज़ु कयां थो, सभिनी खे मां सलाम पेश कयां थो उन्हनि जी जिदोजहद खे, जंहिं तरीक़े सां हिकु मर्द जो ख़्यालु रखनि थियूं, जंहिं तरीक़े सां हू समाज जे लाइ सोचनि थियूं, जंहिं तरीक़े सां हू मुख़्तलिफ़ शयुनि जे लाइ सोचनि थियूं, जाखोड़ियुनि थियूं ऐं जंहिं तरीक़े सां हू मतिलबु त महिनत कनि थियूं। तव्हां ॻोठनि में वञो त फुटियूं बि चूंडियुनि थियूं, त भिंडियुनि ते बि वञनि थियूं। उहे ई औरतूं जेका चौपायो माल बि संभालनि थियूं, घर खे बि संभालनि थियूं। तव्हां कहिड़ी अज़मत बाक़ी में रैली में मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। बिल्कुलु तव्हां ठीकु चई रहिया आहियो। एज़ अ गर्ल जेकॾहिं आऊं औरत ते ॻाल्हायां थी त सच पुछो नाज़रीन त इहो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे, हिकिड़ो वसी मौज़ू आहे। तव्हां इलाही कुझु ॻाल्हायो आहे, पर पोइ बि असां मञूं था त औरत जी अज़मत ते जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे। हिकु माउ बि आहे औरत, हिकु भेण बि आहे, हिकु ज़ाल बि आहे। ऐं तव्हांजे घर जी चवंदा आहिनि न मर्द कमाईंदो आहे, मर्द इज़तुनि जे लाइ सॼी जा सॼी पंहिंजी ज़िंदगी जाखोड़ कंदो आहे, पर इज़तूं संभालींदड़, उनजो मान रखंदड़ औरत हूंदी आहे। तव्हांजी न्याणी हूंदी आहे, तव्हांजी भेण हूंदी आहे, तव्हांजी ज़ाल हूंदी आहे, तव्हांजा बच्चा हूंदा आहिनि। ऐं औरत सां मर्द मुकमिल हूंदो आहे, मर्द सां औरत मुकमिल हूंदी आहे। घर ईअं ई मुकमिल हूंदो आहे। घर जी मां सम्झां थी रौनक या घर जो जेको सुकून आहे उहो औरत सां ई आहे। इहे कुदरती मामलात आहिनि, इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी औरत खे ख़ुशि नथा रखो त तव्हां ख़ुशि न आहियो। सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु औरत जी अज़मत ते पाण कीअं छा छा ॻाल्हायूं ऐं हू घणेई लफ़्ज़ आहिनि। पंहिंजे कॉल ते हिकिड़ो दोस्त काफ़ी देरि खां मौजूदु आहे, रोहिल अहमद शेख साहब। पाण प्रोफेसर आहिनि टेक्निकल एजुकेशन में, उन्हनि जी कमांड आहे ऐं ख़ूबसूरत इंसान आहिनि, ख़ूबसूरत तबियत रखंदा आहिनि। साईं रोहिल अहमद शेख साहब, असां तव्हांखे सुबह मेरान में भलीकार चऊं था। साईं वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं शुक्र। सर छा छा एक्टिविटीज़ आहिनि ऐं सुबुह मेरान में दिलि जी गहराई सां भलीकार बि चऊं था। ऐं चाहींदसि त हींअर तव्हां जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे तव्हां सां शेयर कयो एंड देन कुझु सवाल आहिनि जेके असां अवां साण कंदासीं। अदीब साण जा अॼु त असां पहिरियों ॾींहुं आहे इदारे में जी इलेक्शन खां पोइ अॼु आया आहियूं त मुल्क जो जेको आहे सो हिसाब किताब ॾिसो था, फर्क़ु अची वियो आहे। जी सर, जी सर, बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो तव्हां। थोरो गर्मा गर्मी वारो माहौल थोरो थधो थियो आहे, वरी रुटीन में पाण वापसि अची चुका आहियूं। जेकॾहिं असां टेक्निकल कॉलेज जी ॻाल्हि कयूं था त हींअर छा न्यू कोर्सिस आहिनि ऐं केतिरनि शागिर्दनि खे तव्हां वेलकम चवंदव? थोरो असांखे इहो सिनेरियो, इहो पासो थोरो टच कंदा हलो, ॿुधाईंदा हलो। असां वटि हाणे नवां कोर्सिस इंट्रोड्यूस थिया आहिनि सीबीटी जे हवाले सां। जी जी, कॉम्पिटेंसी बेस्ड ट्रेनिंग, माना 4 महीननि जी ट्रेनिंग आहे। उनमें जेको आहे त उन्हनि खे ॿारनि खे तकड़ में जेको अॻे ई कमु ॼाणनि था उन्हनि जे हवाले सां, जीअं दर्जी आहे, मैकेनिक आहे ऐं को कंप्यूटर ग्राफिक्स जो कोर्स ॼाणे थो, त उनजा नंढड़ा नंढड़ा जेके आहिनि क्लासिस वठी 4 महीननि जे अंदरि उन्हनि खे जेको आहे सो पढ़ करे मार्केट में मोकिले ॾींदा ऐं सर्टिफिकेट ॾींदी असांजी एस्टेविटा। ॿी असांजी RPL आहे, रिकग्निशन ऑफ पीरियर लर्निंग। माना उनमें जेकॾहिं को पुराणो मैकेनिक आहे, दर्जी आहे, वाडो आहे, को मैसन आहे, त उन्हनि जूं जेका क्वालिटीज़ चेक करे ऐं उन्हनि खे वरी RPL ॾिबो, भले उनजी उमिरि जी क़ैद न आहे, उमिरि केतिरी बि हुजे हुनमें। ऐं उनजो फ़ाइदो इहो आहे त जीअं विदाउट सर्टिफिकेट हिकिड़ो माण्हू पढ़ी न सघियो नंढड़े हूंदे, जेकॾहिं हाणे हुनखे जेकॾहिं मौक़ो मिले थो पाण खे सर्टिफाइड कराइण जो ऐं ॿाहिरि मुल्क कमु करण जो, त ही ग्लोबली एक्सेप्टेबल असां वटि सर्टिफिकेशन थी वई आहे। जेका इहा नई जेका सहूलियत आहे सिर्फ़ु उन्हनि लाइ जिन नंढड़े हूंदे कंहिं बि वजह सां पढ़ी न सघिया। ज़बरदस्त ज़बरदस्त। अल्हम्दुलिल्लाह ॿिया बाक़ी डिप्लोमा जा कोर्सिस आहिनि 3 साल जा, 1 ईयर DIT आहे, डिप्लोमा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी। उनजी सिग्निफिकेंस इहा आहे, अहमियत इहा आहे त हर जेका नई नौकरी अचे थी उनखे DIT खपे थी। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा रोहिल साहब, मां तव्हांखां इहो बि पुछणु चाहियो त कोर्सिस त अचनि था, पर तव्हां ॾिसो पिया आसपास केतिरा अचनि था पढ़ण, केतिरो शऊर आहे, या हिननि कोर्सिस मां केतिरा नौजवान आहिनि जेके फ़ाइदो वठनि था, या सम्झो था त अञा तादाद कुझु घटि आहे? अदी अवेयरनेस जी कमी न आहे, माण्हुनि खे ख़बर आहे त असां लाइ ही अहमियत आहे हुनरी सिख्या जी जी, पर ओवरऑल तव्हां पंहिंजे सिंध सूबे में जेको आहे सो स्पेशली और जनरली पूरे पाकिस्तान में ॾिसो त पढ़ाई जो रुझान ख़तम थी वियो आहे। माण्हू वञी कमाइण ते
इंटरनेट ते, ऑनलाइन शॉपिंग ते, ऑनलाइन जेका परचेजिंग ते ऐं सेल ते हुन में लॻी विया आहिनि ऐं कंप्यूटर कोर्सिस कनि था। हल्को फुल्को जंहिंखे बि थोरो कमु अचे थो उहो ऑनलाइन जो कोर्स ट्रेनिंग वठी ऐं सामान विकिणे थो, पैसा थो कमाए, बसि पढ़ाई खां पोइ उचाट थी वियो आहे दिलि। छा आहे त बोर्ड असांजा जेके जनरल एजुकेशन में उहे ट्रांसपेरेंट रहिया न आहिनि। उते थो हले जेको आहे सो 2 नंबर कमु। तंहिंजे करे जेको ॿारु पढ़े थो हुनखे डिग्री पूरी मिले कोन थी। जेके डिग्री वठी वेठा आहिनि उन्हनि खे का रिकग्निशन या एक्सेप्टेंस आहे कोन सोसाइटी में। तो इन करे ॿारु अचे ई कोन थो। माना असां वटि एनरोलमेंट आहे, ॿारु पढ़ण खां रिलेक्टेंट आहे त भई डिग्री ॾेई छॾियो, असां पाण ई वञी मुंहुं ॾींदासीं मार्केट में। बिल्कुल बिल्कुल ईअं आहे। अच्छा रोहित साहब, मां इहो बि पुछणु चाहियो पिया खां पेरेंट्स जी जेका असां क्वालिटी इन्वॉल्व थी थिए, वालदेन जो पंहिंजे या त ॿारनि ते कंट्रोल ख़तम थी वियो आहे या वालदेन बि नथा चाहिनि त ॿार वञनि ऐं टाइम विञाए अची वञनि पढ़नि त छा कंदा पढ़ी। सही किथे न किथे को न को मसलो त आहे। मां इहो बि पुछणु चाहियो पिया खां त इदारनि में टेक्निकल माण्हू जी केतिरी ज़रूरत आहे? छा था सम्झो त टेक्निकल कम जे तरफ़ वधणु तमामु ज़रूरी आहे नौजवाननि जो? असल में छा आहे त टेक्निकल हाणे हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव न, हे जेका ऑनलाइन परचेज ऐं सेल आहे इहो बि हिकिड़ो टेक्निकल कमु आहे। ऐं जेको तव्हांजो जेको अॼुकल्ह इलेक्ट्रीशियन आहे, मैकेनिक आहे, बाइक जो पंक्चर ॻंढण वारो आहे, इवन उन खां सवाइ तव्हांजी ज़िंदगी जेका आहे सा अधूरी आहे। माना बाइक बि रही त माण्हू हिकिड़ो माण्हू कम सां थो वञे। मक़सदु मुंहिंजो चवण जो त हे कंप्यूटर जो जेको कोर्सिस था हलनि इहे बि स्किल्स आहिनि, पर असां उन पासे बि अचूं था। पर माण्हू हाणे कम ख़र्च बालन मशीन जे चकर में त ख़र्च बि न थिए, ऑनलाइन वठी वठूं लेक्चर, इम्तिहान ॾेई डिग्री वठी ऐं डॉक्यूमेंट जमा कराई, नौकिरी मिली वञे, पोइ कमु न कंदासीं तॾहिं बि ख़ैर आहे। एग्जैक्टली, तव्हां सही पिया चओ। असां वटि इहे मसला आहिनि जिन मसलनि खे पाण गॾियल मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी आगाही जी ज़रूरत आहे, ख़ासि करे इन्हनि बहिराड़ी वारे इलाइक़नि में त वालदेन पंहिंजे ॿारनि खे पढ़ाइनि। छाकाणि जो गुरबत ऐं उन खां पोइ बेरोज़गारी अहिड़ी आहे जो हर वालिद चवे थो त जेकॾहिं मुंहिंजो पुटु वॾो थो थिए चए थो यार पढ़ी छा करणो, नौकिरियूं त मिलणियूं न आहिनि, इन करे जेको आहे उनखे को हुनुरु सेखारियूं। सो हुनुरु त ज़रूरी आहे, पर गॾो गॾु तालीम हूंदी, उनखे एजुकेशन हूंदी त मुंहिंजे हिसाब सां त हाणे हिकिड़ी गॾियल कंपेन हलायूं। कुझु साल पहिरीं हलियो मेहरान टीवी जे ई तरफ़ां त तालीम ॾियो। गुलाम नबी मोराई साहिबु हिकिड़ो झंडो बुलंद कयो हुयो सिंध में, जॾहिं सकाफ़त जा ॾियारा मल्हाया पिया त उन्हनि चयो त सभिनी खां पहिरीं तव्हां तालीम जो ॾियारो मल्हायो ऐं तालीम जे ॾियारे जे हवाले सां मेहरान टीवी नेटवर्क ग्रास रूट लेवल ते वञी जेका आगाही ॾिनी उहा सिंध जी तारीख़ में कॾहिं बि एतिरी कंपेन वॾी न हली। सो मां चाहियां थो त हिकु भेरो ॿीहर पाण हुन कंपेन ॾांहुं वञूं ऐं अहिड़ी रीति जेको आहे पाण वरी ॿीहर ॻोठनि में हुननि में वञी आगाही ॾियूं त बाबा तालीम खां सवाइ कुझु बि न आहे। न साईं, इन में मां हिकिड़ो सलाह ॾेई सघां थो त जीअं MNAs MPAs आहिनि, तव्हांजा DC आहिनि, तव्हांजा असिस्टेंट कमिश्नर्स आहिनि, तव्हांजी जुडिशरी आहे, इहे जेकॾहिं इन्वॉल्व थियनि, इन्हनि ते ज़िम्मेदारी रखी वञे त तव्हांजी जेका कॉन्स्टिट्यूंसी आहे या तव्हांजो जेको विसिनिटी आहे उन में जेकॾहिं लेवल जेकॾहिं स्टूडेंट जो कॉलेज या स्कूल अटेंड करण जो हेतिरो % न हूंदो त तव्हांजी परफॉर्मेंस जेका आहे सा हुन में एनुअल रिपोर्ट में मेंशन कंदासीं त तव्हां एफिशिएंसी न कई। सही एक्चुअली मुंहिंजो हिते DC साहब सां आहे कॉन्टेक्ट जे मटियारी जे, उते हिननि जूं NGOs ईंदियूं आहिनि ऐं सोशल सर्विसिस वारा ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट वारा, हिते असिस्टेंट कमिश्नर साहब आहे, हुन चयो त असां NGOs खे पाबंद था कयूं त उहे घटि में वास्तो हूंदो आहे, घर घर में वास्तो हूंदो आहे, ॿारनि खे पहुचाइनि इदारनि में। जेकॾहिं गवर्नमेंट इन लेवल ते कमु करे त अलाह कंदो त लिटरेसी रेट ॾाढो सुठो थी वेंदो। बिल्कुलु, तव्हां ॾाढी सुठी तजवीज़। हिकिड़ी ॿी शइ बि इहा आहे त असां वटि ॾिसो चाइल्ड लेबर ते पाबंदी आहे, चाइल्ड लेबर जो हेॾो सारो कानून आहे, ठीकु आहे। जेकॾहिं पाण सिर्फ़ु इन कानून ते अमल कयूं न ऑटोमेटिकली स्कूल भरिजी वेंदा। तव्हां किथे बि वर्क प्लेस ते जेकॾहिं ॿार आहिनि त उते जेकॾहिं ॿार को पोरियो करे थो तव्हां उन उते ई जेको हुनखे स्टिक कयो, उहो कानून जेकॾहिं इम्प्लीमेंट थिए, ॿार खे कुझु देरि जे लाइ तव्हां विहारे छॾियो या मुंहिंजे वालिद खे वठी अचो त बाबा तव्हांखे छो कम ते मोकिलियो आहे, त ऑटोमेटिकली 2 महीननि जे अंदरि अंदरि ई सभु स्कूल भरियल हूंदा। साॻियो ई साल जे अंदरि जेको बैच निकिरंदो उहो हिकिड़ो तालीम याफ़्ता हूंदो, हिकिड़ो जेको आहे नवां ख्वाब खणी ईंदो नौजवान। ऐं सिर्फ़ु इन हिकिड़े कानून ते जेकॾहिं इम्प्लीमेंट थिए न त सभु पोयां सभु मामला सिधा थी वेंदा। हिन में मुंहिंजो अर्ज़ु आहे, तव्हांजी सलाह ॾाढी सुठी आहे, पर हिन में मां हक़ीक़त ॿुधायां ग्राउंड रियलिटीज़ ईअं आहिनि त इहो जेको ॿारु निकिरे थो न साईं, एतिरो कमाए थो वञे जो ॾींहं जो अटो ऐं दाल हुननि जी थिए थी, मानी थी पचे हुन मां। जेकॾहिं गवर्नमेंट इहो करे, इंश्योर करे, जेको ॿारु कमु छॾे स्कूल में वेंदो असां हुनखे 1000 रुपया पर डे ॾींदासीं। सर उहो ऑलरेडी इहो कानून आहे त ॿारनि खे तव्हांखे वज़ीफ़ो ॾियणो आहे सरकारी स्कूलनि में। इहो वज़ीफ़ो
केतिरनि ई सालनि खां आहे, पोइ उहो हाणे ॿारनि खे नथो मिले, केतिरी लेवल ते अची कहिड़ा माण्हू खाई था वञनि, उहा सभिनी खे ख़बर आहे। पर सरकारी स्कूल में जेको ॿारु आहे उनजे लाइ हिकिड़ो फार्म हूंदो आहे, उहो उनखे भरे ॾियणो हूंदो आहे, त उनखे उहा स्कॉलरशिप जे लेवल में उनजी मदद जे उनजे जेको आहे मद में उनखे उहे पैसा मिलंदा आहिनि। ऐं इवन इहो पंजाब में त हींअर मां ॾिठमि रिसेंटली इहा रिपोर्ट आई त केतिरनि स्कूलनि में ॿारनि खे केतिरनि ॿारनि खे केतिरा केतिरा पैसा आहिनि, अंग अखर मुंहिंजे ज़हन ते न आहिनि, पर उहो ताज़ो ई पोएं महीने मुंहिंजे नज़र मां इहा गुज़री आहे। ऐं इवन सिंध में हुननि इश्तिहार बि जारी कयो हुयो, सिंधी अख़बारुनि में इश्तिहार लॻल हुयो सिंध हुकूमत तालीम खाते जे तरफ़ां, त जिन जिन ॿार इहो फॉर्म न भरियो आहे महिरबानी करे इहो फॉर्म भरियो, इन खां पोइ इहा पंहिंजो चेक हासिल कयो। रोहिल साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी 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 बिल्कुलु अचे पियो। जी असां चाहींदासीं हिन बाबति तव्हां ऐड करियो। मां ॿुधायां थो तव्हांखे त असल में असां वटि सिंध में नियाणियुनि जे लाइ त इहे वज़ीफ़ा अचनि था स्कूलनि में, पोइ मिलनि था नथा मिलनि, उहे ॼाणनि, उनजी नियत ॼाणे, पर छोकिरनि लाइ इहा सहूलियत कोन्हे। एक्चुअली ॿाहिरि जेको चाइल्ड लेबर में बॉय जो उहो छोकिरो आहे न, उहो वधीक थो निकिरे। सही, मेल जेको ॿार आहे घर जो, उहो थो ॿाहिरि निकिरे चाइल्ड लेबर लाइ। जेकॾहिं इहो जनरल हिकिड़ो करे छॾिजे, हुनजी ट्रांसपेरेंसी हुजे, उतां जो असिस्टेंट कमिश्नर, उतां जो टाउन कमेटी जो चेयरमैन, उतां जी टाउन कमेटी यूनियन काउंसिल जो मेंबर, इन शयुनि खे मॉनिटर करे, उन खां वरी पुछण वारा माण्हू हुजनि। सही, न रुगो छोकिरो पंहिंजो रोहिल साहब यूटिलाइज़ेशन कोन थी थिए असां वटि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। हाणे त वेचारियूं ॿाड़ियूं बि निकिरनि थियूं, तव्हां शहरनि में ॾिसो माहौल, हर घर में जेको आहे उहो घरनि में जेके कमु कंदियूं नंढियूं ॿाड़ियूं आहिनि, मतलब अंडर 12 ईयर, अंडर 10 ईयर्स, मतलब नंढियूं नंढियूं ॿाड़ियूं आहिनि, उहे हर वक़्तु कम में लॻियूं पियूं आहिनि, थाम बि उनखे धोइणा आहिनि, ॿुहारो पोचो बि ॾियणो आहे, ऐं उनखे उहो 5000 पोइ महीने ते मिलंदा। सो पढ़ियो लिखियो माण्हू जेॾीमहिल इहे ज़ुल्म करे थो, इहे अताब ॾिए थो, इहो ॾाढ करे थो, त पोइ हाणे ॿियनि ते कहिड़ी मयार हुजे। तव्हां ॾिसो हैदराबाद में केतिरा ई ईमानदारी करणी पवंदी, उन्हनि खे बि थोरो सोचणो पवंदो त मुल्क जी कंडीशन इहा थी वई आहे, इलिटरेसी एतिरी वधी वई आहे, असांखे इहा अहमियत जी ख़बर कोन्हे त असांजो वोट ॾींदासीं, उहो अॻिलो माण्हू कमु करे बि थो नथो करे, बिरयानी जे कॾहिं लॻा पिया आहियूं, इहा अवेयरनेस हुन सां ईंदी, एजुकेशन सां ईंदी। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अच्छा रोहिल साहब, मां चाहियो पे त तव्हां इन बाबति बि ॻाल्हायो त पेरेंट्स खे, हूअं बि पेरेंट्स त मां सम्झां थी उन्हनि खे कॉन्शियस हुअणु खपे त ॿार आया स्कूल वञे थो, उनखे थोरो जांच पड़ताल करणु खपे, 15 ॾींहं महीने ते या 2 महीना, चलो 4 महीननि खां बाद में हिकु दफ़ो स्कूल में चक्कर लॻाए, 6 महीने चक्कर लॻाए त बाबा असांजे ॿार जी छा रेपुटेशन आहे, त इहो जेको कॉन्टेक्ट हूंदो टीचर जे पेरेंट जे विच में, इन सां बि ॿार जी तालीम ते, ॿार जे फ्यूचर ते हिकिड़ो सुठो मां सम्झां थी मुस्बत असर पवे थो। अदी मां पर्सनली तव्हांखे पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायां, मुंहिंजा ॿार हाणे पढ़ी स्कूलनि मां निकिरी विया, पर जेसिताईं पढ़ंदा हुआ तेसिताईं मां कॉन्टेक्ट मुस्तक़िल रखियो स्कूल सां, ऐं सिर्फ़ु कॉन्टेक्ट न हो, उहो प्रेशर हो हुनजी परफॉर्मेंस ते, पर सबमिसिव वे में, माना हुनजी बेइज़ती न, टीचर आहिनि, मुंहिंजनि ॿारनि खे स्कूल पढ़ाए थो, उन्हनि जी इज़त बि असां लाइ जेका आहे सा लाज़िम आहे करणु। मां हुन सां पेरेंट्स जो असांजो पूरो ग्रुप हूंदो हो, जेकॾहिं काई बि शइ डेविएट कंदा, हाणे मां तव्हांखे नंढिड़ो मिसाल ॾियां, मुंहिंजा ॿार शाम जो अची जेकॾहिं मूंखां पुछंदा न त बाबा हे असांखे होमवर्क मिलियो आहे, हे फलाणी शइ छा करणु खपे, मां ॿिए ॾींहुं हुन ॿार सां गॾु स्कूल हली वेंदो हुउमि, टीचर खे वञी चवंदो हुउमि त ॿार जा कॉन्सेप्ट क्लियर कोन्हनि ऐं तव्हां पढ़ायो छा था जो शाम जो अची मूंखां थो पुछे। तव्हां यकीन कयो, असां पेरेंट्स खे चवंदा हुआसीं त ट्यूशन ते पैसा ज़ाया न कयो, तव्हां महांगियूं फीस था ॾियो, प्राइवेट स्कूल आहिनि, तव्हां हिननि जो स्कूल ते सख़्ती कयो, हुनजी क्लास टीचर सां ॻाल्हायो। हुनजो फ़ाइदो इहो थियो त जॾहिं इम्तिहान जे वेझो उहो स्कूल, माना हल्को फुल्को स्कूल न हो, उहे जेका चेन थियूं हलनि न तव्हांजूं नेशनल चेन्स थियूं हलनि स्कूलनि जूं, उन्हनि स्कूलनि स्पेशल क्लासिस रखिया एग्ज़ाम खां पहिरीं वीक स्टूडेंट्स लाइ, उन मुंहिंजो ॿार बि वेंदो हो, हिन में का ॿुधाइण में का शर्म जी ॻाल्हि न आहे, ॿार सभु हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, को अबव एवरेज हूंदो आहे, को एवरेज, को बिलो एवरेज हूंदो आहे, मुंहिंजा ॿार बि अटेंड कंदा हुआ, पर अलहमदिल्ला ॿियनि पेरेंट्स खे ॾाढो फ़ाइदो थियो। मां जॾहिं पेरेंट्स सां ॻाल्हाईंदो हुउमि त भई ॻाल्हाए, हो डिॼंदा हुआ त हे असांजे ॿार खे फेल कंदा, मुंहिंजे दिमाग़ सां कोन कढी वेंदा न, पोज़ीशन न ॾियनि भले, घटि में घटि ॻाल्हाईंदो तव्हांखे फ़ाइदो न थींदो, पर पोइ अचण वारनि खे त हिकिड़ी लाइन ऑफ एक्शन मिली वेंदी। हाणे बि आहिनि अहिड़ा पेरेंट्स जेके कनि था, पर मोस्टली पेरेंट्स इन करे ॻाल्हाईंदे डिॼनि था, छा एजुकेशन आहे कोन, विजन आहे कोन, पंहिंजनि राइट्स जी ख़बर आहे कोन, इहा लैक ऑफ एजुकेशन जे करे आहे। ऐं असांखे इहा पंहिंजनि राइट्स जी ख़बर पइजी वञे न त तव्हांखे वकील करण जी बि ज़रूरत न आहे, जज सां तव्हां पाण ॻाल्हाए सघो था, सेल्फ प्लीडर थी सघो था, इहो कानून में गुंजाइश आहे, पर माण्हुनि खे उहा एजुकेशन जी कमी जे करे उहो वॾो लैक अची वियो आहे, असां वटि वॾी प्रॉब्लम थी वई आहे। तव्हां सही पिया चओ, रिसेंटली मुंहिंजे नज़र खां पूरो जो पूरो चार्टर गुज़रियो हो, जंहिंमें ॿुधायो वियो पिए त केतिरा ॿार
स्कूलनि खां महरूम आहिनि, यानी स्कूलनि में रजिस्ट्रेशन आहे उनजे बाद बि ॿारड़ा स्कूल न पिया पहुचनि ऐं सिर्फ़ु पोयां रीज़न इहो पियो रोहिल साहब ॿुधायो वञे त उहो हिकु वेले जे लाइ ॿार खे मज़दूरी कराई पई वञे ऐं उन खां पोइ हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको नाणो कमाईंदो उहो घर आणे पियो त गुरबत इन हद ताईं वञी दंग कयो आहे। न हाणे जेकॾहिं सिर्फ़ु इदारा पंहिंजे हुन में इम्प्लीमेंट जेके कानून हुननि जा आहिनि उन ते कनि त उहो आराम सां ऐं आसानी सां थी सघे थो। ऐं ॿियो इहो आहे त माण्हूअ खे पंहिंजो इनपुट विझणु घुरिजे, असां ॿियनि जे आश्रित न विझूं, हर माण्हू जेकॾहिं पंहिंजो इनपुट विझे त ज़रूरु हीउ मामिलो ऐं हीउ जेका मसइलो आहे इहो ज़रूरु हल थींदो। साईं रोहिल अहमद शेख साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां तमामु घणियूं कराइतूं ॻाल्हियूं कयूं, तव्हां जॾहिं बि वेहंदा आहियो प्रोग्राम में या फ़ोन ते हूंदा आहियो त ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदा आहियो, हिकिड़े नए मसइले ॾांहुं ध्यानु छिकराईंदा आहियो, उहो ज़रूरु उन वक़्तु त मसइलो लॻंदो आहे पर हल बि ॾींदा आहियो। इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं रोहिल अहमद शेख साहिबु। साईं तव्हांजी महिरबानी। ॾिसो ॿारनि जी तालीम ते सॼो दारोमदार आहे, जंहिंमहिल तव्हां ॿार खे तालीम ई न ॾींदा त पोइ तव्हां हुन मां कहिड़ी उमेदु रखो था त उहो सुभाणे ऑफिसर थींदो या सुभाणे उहो को सुठो शहरी थींदो, को सुभाणे सुठो को समाज सुधारक थींदो। जॾहिं तालीम ई न हूंदी त इहो ॿारु जेको आहे सुभाणे अची ज़ाहिर चोर थींदो, धाड़ेल थींदो, डाकू थींदो, उहो हिन सोसाइटी जो ख़तरनाक तरीन माण्हू उहो ई थींदो। हा, क्रिमिनल्स उतां ई त तयारु थियनि था। मां तव्हां सां रिसेंटली ऑफ द कैमरा पाण जॾहिं वेठा हुयासीं त मूं ॻाल्हि कई हुई पंहिंजे स्टाफ सां त असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त स्कूल में हिकिड़ो ज़बरदस्त टेबलो परफॉर्म असांखां करायो वियो हुयो ऐं पहिरीं हाणे बि मां सम्झां थी त स्कूल्स में ईअं थींदो हूंदो। असांजो स्कूल ॾाढो ज़बरदस्त स्कूल हूंदो हो। असां हिन बेंगलो वारे स्कूल में मां न पढ़ी आहियां, 9th मैट्रिक ॿी ॻाल्हि आहे, पर मां बेंगलो वारे स्कूल में नाज़रीन कोन पढ़ी आहियां। सो असांजी तरबियत बि उते सुठी थी, असांखे सुठे तरीक़े सां पेरेंट्स जो बि कॉन्टेक्ट टीचर्स सां सुठो हूंदो, टीचर्स जो बि ॻाल्हाइणु ॿोलाइणु माइटनि सां सुठो हूंदो, त इन दौरान सुठी तालीम यानी चई सघिजे थो त हासिलु कई आहे, तरबियत सुठी थी। त ज़बरदस्त टेबलो असां परफॉर्म कयोसीं, साॻी धरती साॻिया ॿार नाहिनि विछा नाहिनि धार। तव्हां चओ त आउं थोरो सुर में बि ॿुधाए सघां थी। हा बिल्कुलु ज़बरदस्त नाज़रीन लाइन्स हुयूं ऐं असां ॻायो हुयोसीं, 3 ॼणियूं छोकिरियूं हुयासीं। साॻी धरती साॻिया ॿार केॾा विछा केॾा धार। सो हुन में हिकिड़ो ॿारु हुयो जेको 2 ॿारड़ा स्कूल वञी रहिया हुया ॾाढा ज़बरदस्त ड्रेस कोड सां ऐं 2 ॿारड़ा हिकिड़े ॿार खे कंडो लॻे पियो ऐं जीअं ॿार हूंदा आहिनि किथे कुझु कचिरो ॾिसनि पिया बैग में विझनि पिया, उन तरह जो इहो कॉन्सेप्ट हुयो। पोइ आख़िर में उन ॿार खे बि स्कूल में एडमिशन वठी ॾींदा आहिनि ऐं पोइ वरी लेसन जेको मतिलबु चवंदा आहियूं न जेको तत्व असांखे मिलंदो आहे त उन में ईअं हुयो त साॻी धरती साॻिया ॿार नाहिनि विछा नाहिनि धार। सो जेकॾहिं मां अॼु सोचां पई, पहिरीं त सम्झ में न ईंदो पर हाणे थोरो ध्यानु इन तरफ़ छिकजंदो आहे त जेकॾहिं असांजी सिंध ईअं थी वञे त केॾी न ख़ुशहाली थींदी। तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई ताहिरा ऐं रोहिल अहमद शेख साहिब जेके ॻाल्हियूं कयूं तमामु कराइतियूं। को नंढिड़ो ब्रेक आहे, जी बिल्कुलु नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर तव्हांखे सुबुह मेहरान में भलीकार ऐं तव्हांजूं फ़ोन कॉल्स अचनि पियूं। असां थोरी देरि में तव्हांजूं फ़ोन कॉल्स शामिलु करण वारा आहियूं। ख़ूबसूरत महिमान बि असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं पाण इलेक्शन जी सवेल कुझु देरि पहिरीं ॻाल्हि कईसीं पई, पोइ उनखां पोइ औरतुनि जो जेको क़ौमी ॾियारो हुन ते पाण ॻाल्हायोसीं पिए त मूंखां हिकु शइ ताहिरा रहिजी वई हुई त 111 सियासी पार्टियुनि पाकिस्तान में 275 औरतुनि खे सीटूं ॾिनियूं हुयूं, तिन मां 12 जेके आहिनि औरतूं कामयाब थी क़ौमी असेंबली में पहुची वियूं आहिनि। 12 औरतूं त उहे आहिनि जिन मतिलबु त इलेक्शन में मतिलबु चूंडूं विड़ियूं आहिनि प्रैक्टिकली मैदान में लही। बाक़ी ॿियूं औरतुनि जूं मख़सूस सीटूं हूंदियूं आहिनि, उहे हर पार्टी 5% या 4% या 1/3 ते मतिलबु 3 मर्दनि जी सीट हूंदी त हिकिड़ी औरत जी सीट हूंदी, ईअं मतिलबु त उहे पाण में विराए खणंदा आहिनि जेके पार्टियूं हूंदियूं आहिनि। सो ॿियूं ईंदियूं पर हिन वक़्तु जेके चूंडुनि में जेके खटिया आयूं आहिनि उहे 12 औरतूं आहिनि सॼे मुल्क में। नवाज़ लीग जूं 4 आज़ाद जेके आहिनि उम्मीदवार जेके तौरु बीठियूं उहे बि 4 औरतूं आहिनि। पीपल्स पार्टी 2 ऐं MQM जी 1 औरत, हिकु असांजी भेण उहा चूंडजी आई आहे जिन मतिलबु त मैदान ते लही वर्क बि कयो, चूंड मरहले में सॼो हिसो वरितो। इन में आउं एड ज़रूरु करणु चाहींदसि, जॾहिं मूं इहा ख़बर पढ़ी त मूंखे सुठो लॻो, मीडिया ॾाढो सुठे तरीक़े सां कवरेज ॾिनी त मर्दनि खे मज़बूत मर्दनि खे हाराए औरतूं चूंडजी चुकियूं आहिनि। सो नाज़रीन सुठी ॻाल्हि आहे, उमेद रखूं था त सुठा फ़ैसिला थींदा ऐं माना क़ौम जी बुनियाद ते इज्तिमाई जेके मसइला आहिनि, इज्तिमाई जेके शऊर जो मसइलो आहे, इज्तिमाई जेके
पंहिंजो कंहिं बि सुठी शइ जो आहे मामिलो त इज्तिमाही तौरु थींदो। पाण सां गॾु कॉल ते केरु मौजूदु आहिनि? जी, असां उन्हनि खे भली कार चवंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कैसे हैं? ठीक है जी, अल्हम्दुलिल्लाह। आप अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? अब्दुल कायूम सराम यारोलॉन्ड सिंध। जी, आपको वेलकम कहते हैं। कैसे हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। आप सुने कैसे हैं? तबीयत ठीक है? साईं कीअं आहियो तव्हां? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाई। आप सुनाए कैसे हैं? तबीयत ठीक है? जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हमारा प्रोग्राम देख रहे हैं आप? जी भाई, लाइव देख रहा हूँ अभी ना। प्रोग्राम के हवाले से क्या कहना चाहेंगे आप? थैंक यू सो मच। शायद कॉल ड्रॉप थी वई, कल में को नेटवर्क जो प्रॉब्लम हुयो। ताहिरा पाण महिमान ॾाढा। हाँ बिल्कुल नाज़रीन, असांजे अंगण जे ॾिसूं एस एम नदीम साहब आहिनि, पाण स्पोर्ट्स एक्सपर्ट पर्सन आहिनि। हमेशह हिन अंगण ते असां उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं ऐं पाण लबैक चई हिते हाज़िर हूंदा आहिनि। खोड़ सारियूं स्पोर्ट्स जे हवाले सां ॻाल्हियूं थींदियूं। जीअं त ॿुधाए चुका आहियूं त प्रोग्राम लाइव हली रहियो आहे। बिल्कुलु स्पोर्ट्स जे हवाले सां मां तव्हांखे एड करे छॾियां त अंडर 19 वर्ल्ड कप हलियो पियो। अंडर 19 वर्ल्ड कप में भारत खे शिकस्त आई आहे ऐं ऑस्ट्रेलिया उहा ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती आहे। फाइनल में जेको आहे ऑस्ट्रेलिया भारत खे शिकस्त ॾेई दिलचस्प मुक़ाबले खां पोइ ईअं अंडर 19 वर्ल्ड कप खटे वरितो। अहिड़ी रीति पाकिस्तान में जेकॾहिं रांदियुनि जे हवाले सां का इम्प्रूवमेंट थी आहे त उहा टेनिस फेडरेशन जूं चूंडूं हुयूं। एसामुल हक़ टेनिस स्टार हो, उहो सदर थी वियो आहे पाकिस्तान टेनिस फेडरेशन जो। सो पाण हलूं था साईं ॾे। सर तव्हांखे भली कार चऊं था। ठीकु आहियो आप? अच्छा सर, स्टार्टिंग में मां चाहींदसि त स्पोर्ट्स जी दुनिया में छा पियो थिए, तव्हां उन बाबति असां यको चूंडुनि जी दुनिया में हुआसीं, इलेक्शन जी दुनिया में। मेरी भी ड्यूटी लगी थी प्रिजाइडिंग ऑफिसर इलेक्शन में टंडोलियार के अंदर, तो मैं भी 2 दिन बिजी था क्योंकि गवर्नमेंट ऑफिसर जितने थे वो सब लोग इन्वॉल्व। बिल्कुल बिल्कुल, जबरदस्त। अच्छा, अब क्या हो रहा है? पीसीबी में मोहसिन नकवी साहब आ गए हैं। बिल्कुल हाँ, देखें असल में क्या है कि जब भी अनसर्टिनिटी होती है ना किसी भी डिपार्टमेंट में या किसी भी मुल्क में, तो फिर आपकी जो भी बॉडीज है, जो लोग काम उसके अंदर भी इस्तेकाम नहीं होता। तो सही बात है। पीसीबी के अंदर भी जो ये मामला जो चल रहे हैं ना, तो ये तशवीशनाक है कि कभी कोई चेयरमैन आ जाता है, कभी नजम शेट्टी साहब आ जाते हैं, कभी जका अशरफ साहब आ जाते हैं, कभी ये कभी रमीज राजा। ये 1-1.5 साल के अंदर 3-4 जो है वो चेयरमैन चेंज हुए। उससे फिर जो है कि प्लेयर्स की परफॉर्मेंस पे भी असर पड़ता है। और उसी सिलसिले की कड़ी है कि पाकिस्तान जो है वो न्यूजीलैंड में भी हार गया, ऑस्ट्रेलिया में भी हारा। अभी अंडर 19 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में पाकिस्तान हारा है ऑस्ट्रेलिया से। और इवन ये तो अंडर 19 जो सीनियर वर्ल्ड कप था उसमें भी जो है इतनी कोई खास कारकर्दगी नहीं। बिल्कुल, देखे ना एशिया कप के अंदर जो है वो पाकिस्तान ने जो है फाइनल खेला था उससे यूएई से। यूएई जो है वो चैंपियन हुआ था, तो पाकिस्तान यूएई से हार गया था। अब ये जो वर्ल्ड कप के अंदर जो है ऑस्ट्रेलिया से पाकिस्तान हारा और ऑस्ट्रेलिया जो है वर्ल्ड चैंपियन। ऑल्दो इंडिया ने 5 दफा ये जीता है अंडर 19 वर्ल्ड कप और 3 मरतबा जो है ऑस्ट्रेलिया ने जीता है। तो ये चौथा जो है उन्होंने ऑस्ट्रेलिया ने ये वर्ल्ड कप जीता है इस मरतबा, और पाकिस्तान 2 मरतबा जीता है। एक दफा खालिद लतीफ की कप्तानी में और एक दफा जो है सरफराज अहमद जो उनकी कप्तानी में। अच्छा सर जी, मैं जब भी स्पोर्ट्स पे आता हूँ तो मेरा यही सवाल होता है कि हम सिंध के मैदान जो है आबाद क्यों नहीं होने दे रहे या क्यों नहीं हो रहे, क्या मामलात क्या हैं? देखें, सबसे पहले तो हमारे पास स्ट्रक्चर नहीं था। जो लोग करवाने वाले ना, अभी जैसे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर थे, जी हाँ, हमारे यहाँ 30 डिस्ट्रिक्ट हैं सिंध के अंदर। तो उनके अंदर अभी जो है SPSC यानी सिंध पब्लिक सर्विस कमीशन के थ्रू जो है लोग अपॉइंट किए हैं गवर्नमेंट ऑफ सिंध ने। तो वो मेरे पास भी 4 साल टनोमत खान का एडिशनल चार्ज दिया हुआ था मुझे, 6 साल में रहा टनोमत खान। तो उस टाइम पर भी जो ओकेजनली करते थे हम, जैसे 14 अगस्त हो गई, 23 मार्च पे, या कोई ऐसा कोई दिन जो सेलिब्रेट कर रहे हैं तो उस पर जो एक्टिविटीज होती थी। तो ये लोग अब आए, अब ये इनका काम है कि भाई जो है ये फर्दर जो है कोई प्लानिंग करें, ईयरली प्लानिंग करें, अपने देखें कि ग्राउंड्स कहाँ पर हैं, कहाँ पर सहूलतें हैं, कहाँ नहीं है, उन चीज़ों को। तो उसी सिलसिले में अभी देखें ना 2018 में सिंध गेम्स हुए थे, मैं जब भी मिशन था हैदराबाद डिवीजन का। उसके बाद अब जो है वो 23 तारीख जो फाइनल की है, अनऑफिशियल बात कर रहा हूँ मैं ये, वैसे तो 18 थी ऑफिशियली, तो अभी ये शायद डेट चेंज हो जाएंगी आज या कल में। तो वो उसके कुछ इवेंट हैदराबाद में रखे थे 21 गेम्स मेन एंड वुमेन के, और बाकी जो वो कराची के अंदर। तो अभी देखे ना हमारे यहाँ कहाँ 2018 और कहाँ 2024 चल रहा है। तो आप ये देख लें कि 6 साल के गैप के बाद जो हमारे सिंध के सबसे बड़े गेम्स हैं वो होने जा रहे हैं। सही तो ये अगर ईयरली बेसिस पर हो तो ऑटोमेटिक टैलेंट भी आएगा। अब देखिए कुछ गेम्स ऐसे हैं, क्रिकेट को हम जो है साइड पर कर लेते हैं, क्योंकि क्रिकेट में तो 15 से 20 लाख बच्चा जो है वो डेली लोग जो है वो क्रिकेट खेलते हैं पाकिस्तान में। वो अपनी मदद आपके तहत या पीसीबी में इन्वॉल्व हैं या इंटर क्लब वगैरह खेल रहे होते हैं। तो दूसरे गेम्स हैं, हॉकी है, बॉक्सिंग है, कराटे, ताइक्वांडो है, आर्चरी है, या वुमेन के इवेंट हैं, वो जो है वो सिंध गेम से ही हम टैलेंट को जो है फाइंड आउट करते हैं।
अगर ये ईयरली बेसिस पर होते रहे, आप ये देखें कि ये 18वें सिंध गेम्स हैं और पाकिस्तान को आज़ाद हुए तकरीबन 76-77 साल हो गए। तो अब आप अंदाज़ा कर लें कितना स्पेस है। अगर ये सालाना बेसिस पर होते रहेंगे तो उससे टैलेंट भी आएगा और फिर इंफ्रास्ट्रक्चर पर भी जोर होगा कि भाई इस दफ़ा लड़काना में सिंध गेम्स होने हैं, वहाँ के लिए इंफ्रास्ट्रक्चर बनाएगी गवर्नमेंट ऑफ सिंध। स्पोर्ट्स एंड यूथ अफेयर्स डिपार्टमेंट बेसिकली ये उसकी जॉब है, वो लोग कर रहे होते हैं। क्योंकि स्पोर्ट्स के लिए तो अलग से फंड भी होता है ना, सिंध गेम्स की अलग उसकी बजट ही अलग है। हमने तो लास्ट जो देखे थे जो सिंध गेम्स जिसको कहा जाता है वो मोहम्मद अली शाह साहब के दौर में देखे थे। नियाज स्टेडियम में उनकी इफ्तिताही तकरीब हुई थी सिंध गेम्स की। स्पोर्ट्स मिनिस्टर थे और खूबसूरत इंसान देखें उन्होंने जो 5 कराए अपने टेन्योर में मोहम्मद अली शाह साहब ने। अब ये उनके बेटे हैं जुनैद अली शाह। जी हाँ। तो इन्होंने कहा कि मेरी ख्वाहिश है कि हालांकि ये हैं निगरां वो है मिनिस्टर, तो इन्होंने कहा मेरी ख्वाहिश है कि मैं अपने फादर के उस पर चलते हुए और एक जो है सिंध गेम्स मैं भी कराऊं। तो उस सिलसिले में उन्होंने बड़े जो वो इमीडिएटली जो इनिशिएटिव लिए, सारे बजट अप्रूव करवाया या जो भी मामला थे वो करके बहरहाल एक उन्होंने एक शेप दे दी कि वो सिंध गेम्स होने जा रहे हैं। और मुझे उम्मीद है कि ये हर साल होंगे तो जो और बेहतरी आती जाएगी। देखिए कमी हर चीज़ में रह जाती है तो बेहतरी की गुंजाइश जो है ना वो मौजूद होती है। सही बात है। किसी भी इवेंट में, किसी भी प्रोग्राम में, अगर हम यहाँ पे प्रोग्राम जो कर रहे हैं इसमें भी डे बाय डे इम्प्रूवमेंट आती जा रही है। जैसे पहले हम किया करते थे वो कुछ और था, आज हम बैठे हुए कर रहे हैं कुछ और है। तो ये सारी चीजें इम्प्रूवमेंट की गुंजाइश होती है। तो उन्हीं चीजों को लेकर अगर हम चलते रहें तो इंशाल्लाह जो वो सिंध में जो स्पोर्ट्स जो आपने बात की थी कि स्पोर्ट्स का जो वो मतलब बुरा हाल है सही, वो भी बेहतरी आएगी और जो उसका जो इंफ्रास्ट्रक्चर जो है वो भी डेवलप होगा। अच्छा, स्कूल्स के अगर हम आए तो स्कूल्स में पहले ग्राउंड्स हुआ करते थे, कानून हुआ था भाई स्कूल में ग्राउंड भी होना चाहिए, सरकारी हो प्राइवेट हो। अब तो वो छोटे छोटे फ्लैट्स में और अपार्टमेंट्स में भी स्कूल खुले हुए हैं, बेंगलोर में खुले हुए ना ग्राउंड है। तो ये हम किस तरीके से वापस आएंगे? इसमें कोई कानून हुआ है या कोई मतलब कि कोई है उसमें जो पूछताछ के भाई क्यों आप स्कूल्स में आप गेम्स नहीं करवा रहे? कुछ स्ट्रेटजीज तो सर होनी चाहिए ना, क्योंकि बच्चा जब तक इक्वली बैलेंस्ड वे में नहीं चलेगा, वो खेलेगा नहीं तो अच्छे तरीके से वो पढ़ नहीं पाएगा और क्रिएटिव नहीं बनेगा। बिल्कुल, देखिए कहते हैं फिजिकल एजुकेशन इज ए इंटीग्रल पार्ट ऑफ जनरल एजुकेशन। एग्जैक्टली नो डाउट, यस। अब जो ये प्राइवेट स्कूल जो हैं इनको जो वो मतलब एनओसीज दी जाती हैं वो उसमें जहाँ तक मेरी नॉलेज है और मैं भी प्राइवेट जॉब करता रहा हूँ, उसमें एक स्पोर्ट्स टीचर और एक लाइब्रेरियन, जी हाँ, लाइब्रेरी उसका होना, काउंसलर, हाँ मकसद ये चीजें होना लाजमी होता था जब उनको एनओसीज मिलती थी। अब जो ये एनओसी देते हैं ये देखते नहीं है। मकसद आपको पता है कि कुछ इनके मामलात होते हैं, कह के सुन के या कोई सोर्स लगा कर ये लोग जो एनओसी ले लेते हैं। 2-2 घर या 3-3 कमरों के अंदर जो स्कूल बनाए हुए। अब वो देखे ना कंजेस्टेड माहौल में अगर बच्चा रहेगा तो उसका माइंड भी कंजेस्टेड रहता है। अच्छा, मेरे पास एक सोल्यूशन सर है। मैं सोचती हूँ कभी कभी कि अगर एक बेंगलोर में स्कूल चल रहा है, चलें 4 स्कूल्स हमारे पड़ोस में ही बेंगलोर में चल रहे हैं और एक स्कूल है जो कि गवर्नमेंट का स्कूल है, वहाँ पे ग्राउंड भी है, तो कोई भी कोलैबोरेशन नहीं होती कि 2 मंथ्स में 4 मंथ्स में कोई उनका अच्छा अगर हम बना सकें तो हो सकता है ना इस तरह। तो कुछ स्ट्रेटजीज हुजन उते ॿार वञा नहीं होते वञी करे प्ले कन इन तरह जा प्रोग्राम्स थियन, पर ईअं भी न थींदो आहे। बिल्कुल आप सही कह रही हैं। देखें असल में इसमें जो अभी हमारे सिंध कॉलेज गेम्स चल रहे हैं, 6th सिंध कॉलेज गेम्स ये अलग हैं और सिंध गेम्स अलग हैं। जी हाँ। उसके लिए हमारे मिनिस्टर साहब है, उन्होंने इनिशिएटिव लिया, वो भी निगरान सेटअप में ही हो रहा है ये सब कुछ। उसकी ओपनिंग हैदराबाद में हुई, ठीक है ना। अब ये 5 मार्च तक ये गेम्स चलेंगे कॉलेज के। अब देखें ना हैदराबाद और कराची ये बिग सिटीज हैं, मेट्रोपॉलिटन सिटी हैं, इनके बच्चों को तो कहीं ना कहीं कोई ना कोई मौका मिल जाता है। सही बात कि वो जो हाईलाइट भी हो जाते हैं। ये सिंध कॉलेज गेम्स और इससे पहले हुआ करते सिंध स्कूल गेम्स, वो जो मैंने भी पहले 90s के अंदर हुआ करते थे, लड़काना में हुए कराची में, उसका सिलसिला जो टूटा है ना, तो उससे क्या हो गया टैलेंट आना कम हो गया है। अब लड़काने का बच्चा है या कश्मीर का जैकबाबाद का या कहीं ऐसा बच्चा है वो स्कूल के थ्रू ही आता है। जब स्कूल के कोई गेम्स होते हैं तो फिर वो ऊपर आता है, ठीक है ना, डिस्ट्रिक्ट लेवल मैं आपको सॉरी इंटरप्ट करूंगा, एक न्यूज़ ब्रेक आ गया है हमारे पास, न्यूज़ ब्रेक पे हम जाएंगे और आपने बहुत खूबसूरत बात की, हम इसी पे आके वापस गुफ्तगू करते हैं। नाज़रीन हिकिड़ो नंढो न्यूज़ ब्रेक आहे, पाण ख़बरुनि में हलूं था न्यूज़ स्टूडियो में। उते वॾे में वॾियूं ख़बरूं इयूं आहिनि त कहिड़ियूं कहिड़ियूं सियासी जमातियूं इतिहाद कनि पियूं ऐं कीअं सीटुनि जी एडजस्टमेंट कंदा, केरु वज़ीर आज़म थींदो, केरु सदर थींदो। इहे ख़बरूं आहिनि। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा CAC इजलास आहिनि, सुप्रीम कोर्ट में सिंध हाई कोर्ट में मुख़्तलिफ़ केसनि जूं ॿुधणियूं आहिनि। उन समेत केतिरियूं ई सिंध में बदमनी लाड़काने में जेको मामिलो थियो आहे, कल्ह 3 ॼणा क़तल थिया आहिनि, हिकिड़ो ॼणो शहीद थियो आहे, उन समेत केतिरियूं ई ख़बरूं हलूं था न्यूज़ स्टूडियो ॾांहुं। असां जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में SM नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि। 90s जी ॻाल्हि उन्हनि कई आहे, स्कूलिंग जी ॻाल्हि उन्हनि कई आहे त जॾहिं असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं उन टाइम में छा सिस्टम ऐं सेटअप हूंदो हो। मां इहो पुछणु चाहींदमि, माशाल्लाह असां तव्हां इलाही फिट आहियो, तव्हां 90s जी ॻाल्हि बि कयो था ऐं हाणे बि माशाल्लाह असां इलाही फिट आहियो, त छा तव्हांजो छा इहो जादू आहे भला? देखिए मैं आपको बताऊं बेसिकली क्या होता है कि आपकी जो डेली रूटीन है ना वो आपकी बॉडी पे, आपकी एफिशिएंसी पे बहुत असरअंदाज होती है। आप किस टाइम सोते हैं, किस टाइम उठते हैं, ठीक है ना, जो आपकी खाने की रूटीन। अब अगर हम देखें ना कि ओबेसिटी के कॉजेज 12 मुख्तलिफ वजूहात होती हैं जो मोटापे की हैं, उनमें से एक ये भी है कि बे टाइम खाना। सही बात है। लोग जो है वो खाने के टाइम सो रहे होते हैं, सोने के टाइम खा रहे होते हैं। तो अल्हम्दुलिल्लाह जो मेरी रूटीन है डेली की वो A to Z ही रहती है। जो मतलब जब मैं 90s में था, खेलता था, जब से अब तक वही रूटीन चल रही है। मैं आपको एक और मजे की बात बताऊं, मेरा तकरीबन 30 साल वेट एक ही रहा है, वेस्ट और वेट। मतलब वो मेरा था 54 kg, वो वेट जो है मेरा 30 साल रहा है मुझसे। अब थोड़ा बहुत फिर भी 1-2 kg मेरा बढ़ गया है। अच्छा। हाँ, नहीं तो मेरा वेट जो है 54 kg रहा करता था, उससे ज्यादा कभी वेट नहीं हुआ। घणो मसलो थींदो आहे, माण्हुनि खे वेट वधी वेंदो आहे या सफ़ा घटि थी वेंदो आहे, पर इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। कभी भी ऐसा नहीं हुआ कि कोई 1 किलो भी मेरा जो 1 kg भी कम हो। मैं मुसलसल मैं खुद कोशिश करता था मेरा वेट बढ़ जाए, तो वो वेट बढ़ता नहीं। एक्सरसाइज चलती रहती है। हाँ बिल्कुल, वो डेली मेरा जो खेलना था, मैं तकरीबन 3 घंटे ट्रेनिंग किया करता था एथलेटिक्स की, वो थी। फिर जो सुबह भी करते थे, यूनिवर्सिटी जाना, और भी काफ़ी चीज़ें साथ साथ चल रही होती है। मैंने टाइपिंग का कोर्स किया, कंप्यूटर, ये सारी चीज़ें भी साथ थी। तो स्पोर्ट्स जो है वो डेली किया करते थे हम लोग। तो उसकी वजह से क्या है कि वो जो रूटीन है ना वो मैंने बनाई हुई है अपनी अभी तक। तो मुझे सोना भी टाइम से और खाना भी टाइम से, हर चीज़ का एक टाइम है उस टाइम पर। और ये मैंने चीज़ सीखी अपने फादर से। मेरे फादर जो है वो अखबार भी एक टाइम मखसूस टाइम पर पढ़ते थे, अगर वो नहीं पढ़ा ना तो फिर वो पढ़ते ही नहीं थे अखबार। अच्छा, बिल्कुल। वाह वाह, इतनी रेगुलरिटी, पंक्चुअलिटी। 95 इयर्स की एज में भी मैंने नहीं देखा कि उन्होंने कभी लाठी पकड़ के चले हों। और 95 साल की एज में उनका इंतकाल हुआ, तो वो हमेशा जो है वो वैसे नॉर्मल जैसे हम चल रहे हैं ऐसे ही चला करते थे। अच्छा, माशाल्लाह, अल्लाह पाक उनको जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। अच्छा नाज़रीन, हुआ बि मां रिसर्चेस ॾिठियूं आहिनि त चाइना में सभ खां वधीक माण्हू उमिरियूं माणींदा आहिनि। उनजो जेको सबबु ॿुधायो थो वञे, राज़ जेको आहे उहो इहो आहे त हू गरम पाणी पीअंदा आहिनि, थधो पाणी कोन पीअंदा आहिनि। उतां जी मौसम जो बि असरु हूंदो आहे, पर थधो पाणी बिल्कुलु कोन पीअंदा आहिनि। ऐं ॿियो इहो राज़ आहे त बॉइल्ड जेके छोला थींदा आहिनि, सुबुह जे टाइम में नेरनि में घणो तादाद में हू छोला वठंदा आहिनि ऐं गरम पाणी पीअंदा आहिनि, त उन्हनि जी सिहत बि घणी सुठी हूंदी आहे। थधो पाणी हूअं बि सिहत ते असांजा वॾा बि त इहो ई चवंदा आहिनि, तव्हां नेरान इहे कारा जेके चणा आहिनि, छोला, इहे खाओ त तव्हांजो दिमाग़ जेको आहे मज़बूत थींदो, हाफ़्ज़ो मज़बूत थींदो। सो इहो असांजा वॾा बि चई विया आहिनि। घणे भाङे जेके पुराणा जेके आहिनि माण्हू, ख़ासि करे पोड़ियूं मायूं जेके हूंदियूं आहिनि, माइरूं हूंदियूं आहिनि, उहे उन्हनि खे इहा ख़बर हूंदी आहे त पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे पोटनि पोटनि खे अॼु बि इहो घरनि में टोटको इस्तेमालु थींदो आहे। त नेराने जेको आहे स्पोर्ट्स के अंदर भी कहते हैं कि जब हम खेलते थे तो बॉइल्ड जो चने होते हैं ना वो खिलाएं आप और या खाएं, उससे स्टेमिना बढ़ती है, तो एफिशिएंसी आती है। ये घोड़ा है ना, घोड़े को भी चने ही देते हैं ज्यादातर। जॾहिं कुर्बानी जी ईद हूंदी आहे त बकरो घर में बकरे खे बि खाराया वेंदा आहिनि। यानी चवण जो मक़सदु त तव्हां जेकॾहिं चणा खाओ था सुबुह जो, नेराना गरम पाणी पियो था, त तव्हांजी सिहत सुठी थी सघे थी। बिल्कुलु। हाणे सिहत ते तव्हां ॻाल्हि कई त मां नाज़रीन खे हिकिड़ी ख़बर जेका कल्ह खां वठी हले पई त कोरोना ज़ाहिर 2021 में गुज़री वियो आहे, ऐं हिन वक़्तु कॾहिं कॾहिं ख़बरूं ईंदियूं आहिनि त कोरोना ज़ाहिर सिम्टम्स त मौजूदु हूंदा आहिनि, बीमारी ईअं आहे जेका आई सो आई, पर ॻाल्हि इहा आहे त इहा कोरोना जिन जिन माण्हुनि खे थी आहे उन्हनि मां हर टियों माण्हू बेख्वाबी जो शिकार आहे। ऐं कैलिफोर्निया जी यूनिवर्सिटी हिकिड़ी तहक़ीक़ साम्हूं आंदी आहे, तहक़ीक़ मतिलबु इहो इंकिशाफ साम्हूं आंदो आहे त केतिरा ई हज़ार जेके माण्हू आहिनि कोरोना में जेके मुब्तला थिया, वरी उहे ठीकु थी विया, पर उन्हनि सां जेको वॾे में वॾो मसइलो आहे, उन्हनि खे निंड सही नथी अचे, बेख्वाबी रहे थी, ख्वाब मतिलबु त डिॼाणींदड़ ख्वाब, अजीबो ग़रीब ख्वाब, या वरी सुम्हनि था त अजीबो ग़रीब कैफ़ियत थिए थी। इहो मामिलो साम्हूं आयो आहे। सो उन जे हवाले सां डॉक्टर्स चवनि था त तव्हां कंसल्टेंसी वठो, डॉक्टरनि सां रुजू कयो जेकॾहिं अहिड़ी तव्हां सां सूरत हाल आहे त। ऐं ॿियो वरी निंड जी गोरियुनि ते उन्हनि चयो त न वञो, फ़िलहालु असां साइंसदान लॻा पिया आहियूं त उन मसइले जो हल कीअं कढिजे, पर इहा हिकिड़ी शइ साम्हूं आई आहे त उन्हनि चयो त परेशान थियण जी ज़रूरत न आहे। घणे भाङे माण्हुनि सां इहा ई सूरत हाल आहे जेके जिन खे बि कोविड पॉज़िटिव थियो हुयो ऐं हाणे उहे पाण में इहा तब्दीली महसूसु कनि था त सुम्हनि था त उन्हनि खे मतिलबु त बेख्वाबी थिए थी, मतिलबु
अजीबोगरीब कैफ़ियत हुजे, ख्वाब सुकून वारी सूरत हाल न हुजे, निंड नथी अचे, उहा उन्हनि तहक़ीक़ करण खां पोइ इहो मतिलबु त तय थी वियो आहे त हर टे माण्हूअ सां इहा सूरत हाल इहा हालत आहे। हाँ, हर नॉर्मल माण्हू सां ईअं थिए थो। नाज़रीन, असां जेकॾहिं ॾिसूं इलीट क्लास में घणा जेके मसइला थींदा आहिनि, ज़हनी बीमारियुनि जा मसइला थींदा आहिनि। असां वटि वरी बिहेवियरल घणा सारा मिडिल क्लास माण्हू में घणा मसइला थींदा आहिनि। ऐं हेठियों जेको तबिको हूंदो आहे उहो तमामु घणो जाखोड़ जे पोयां हूंदो आहे, तरक़ी जे पोयां हूंदो आहे, चाहींदो आहे, पढ़ण में ॾाढो होशियारु हूंदो आहे। इहो पाण हूअं बि ॾिसंदा आहियूं। ॿी ॻाल्हि साईं मोहम्मद इब्राहिम जो साहिब जिन खां कंहिं पुछियो तव्हांजी माना उन्हनि जी माशाअल्लाह सां उन्हनि सुठी ज़िंदगी गुज़ारी, वॾी उमिरि उन्हनि माणी, ऐं 100 साल जी उन्हनि जी सेलिब्रेशन सॼी सिंध मल्हाई, बल्कि पूरे पाकिस्तान पूरी दुनिया में जिते जिते उन्हनि खे सुञाणो वञे पियो उते उते उन्हनि जी सेलिब्रेशन खे माना माण्हुनि ॾाढो उन्हनि खे एप्रिशिएट कयो, उन्हनि जे कम खे। उन्हनि खां पुछियो वियो त साईं तव्हां जी सिहत जो या तव्हां एतिरो लाइटली तव्हां हलो था, उनजो राज़ छा आहे? त ॿ ॻाल्हियूं कयाऊं। चयूं त घटि खाओ, घणो हलो। पाण काथे बि वेंदा हुया त घटि खाईंदा हुया, हिकिड़ो बसि ब्रेड स्लाइस ॿ खणी ऐं खीर में डिप करे खाईंदा हुआ, घणो खाइण जा क़ाइल न हूंदा। ऐं असां उहो बि ॾिसूं था त घणो ई खाइण सां घणी बीमारियूं वधनि थियूं। ऐसा है? हाँ बिल्कुल, देखें आपने जो बात की को जहनी बीमारियां और ये सारा मेंटल टफनेस, स्पोर्ट्स में भी इसका बड़ा रोल है। जो जब क्रूशल टाइम होता है, नफ्स का खेल शुरू हो जाता है कि बस आपको आखिरी ओवर में 12 रन चाहिए या लास्ट 6 बॉल हैं और 1 विकेट है, तो उसमें कामयाब वही होता है जो मेंटली तौर पे मजबूत होता है। ठीक है ना? तो ऐसे ही इंसान को कहते हैं ना, साउंड बॉडी हैज अ साउंड माइंड। तो जो ये बेख्वाबी की बात की इन्होंने कि लोगों को नींद नहीं आती, तो उनको चाहिए कि वो ग्राउंड में जाएं, ठीक है, 2-3 किलोमीटर वॉक करें, रनिंग करें। सुबह सुबह के टाइम ग्रास पे वॉक करना बड़ा अच्छा रहता है। देखें आप स्पोर्ट्स का बहुत बड़ा रोल है। आजकल के जो हमारी सोसाइटी चल रही है, जो माशरा बना हुआ है ना, एंजाइटी है, स्ट्रेस है, हमें जो इतने मसाइल और इतने मसाइब हैं हमारे साथ, तो वो कहीं ना कहीं जो है हमें जो हमारे माइंड को रिलैक्स करने के लिए हमें जो है फिजिकल एक्टिविटी करनी चाहिए। चाहे वो किसी भी शेप में आप योगा कर लें, रनिंग कर लें, स्विमिंग कर लें। देखिए स्विमिंग एक ऐसा स्पोर्ट्स कह लें आप, गेम है, जब आप पूल में जंप करते हैं ना तो आप पूरी दुनिया की फिक्रात से आजाद हो जाते हैं। मतलब आपको कोई चीज याद ही नहीं रहती, सिर्फ पानी का याद रहता है कि मेरे पानी में जाना है, अदरवाइज मैं मर जाऊंगा। हाँ बिल्कुल, कुछ और याद बाकी आप जो क्या लेना है, कहाँ जाना है। अच्छा सर जी, हम आए अगर लोग, ये तो हम क्रिकेट की हमने बात की, किसान गेम्स की भी बात की, सिंध में जो ग्रास रूट पे जो लोकल गेम्स हैं उनकी क्या पोजीशन है? जो मतलब सकाफती खेल थे या बच्चे ट्रेडिशनल जो गेम, जी हाँ, देखिए वो भी ओकेजनली होते हैं। कोई मेला हो गया, उसमें जो है मल वगैरह करवा दिया, मलाखड़ा करवा दिया, कोडी कोडी हो गई, बजबट्टी, ये हमारे जो है वो लोकल डंकी कार्ट रेस, ये जो हमारे सिंध के 6 ऐसे खेल हैं जो कि जिन्हें हम सकाफती खेल कहते हैं। तो ये जो है वो कोई ऐसा दिन आता है, 14 अगस्त आ गई है, 23 मार्च जो मैंने पहले कहा था, तो ये ज्यादातर अमूमन उन्हीं पर ही करवाए जाते हैं। शूटिंग बॉल हो गई ये गेम, ये शूटिंग बॉल के तो टूर्नामेंट होते रहते हैं हैदराबाद में, हुसैनाबाद में काफी ज्यादा। बिल्कुल बिल्कुल। बाकी जो 5 गेम है वो मैंने ज्यादातर मेलों में या कोई ऐसा कोई फंक्शन है उस पर ही देखें। तो गवर्नमेंट को चाहिए इस पर भी वर्कआउट करे, क्योंकि ये बड़े खूबसूरत खेल हैं और हमारे जो है सकाफती खेल हैं। इनमें भी लोग जो है काफी लोग जो खेलते हैं जिनके पास क्रिकेट का ग्राउंड नहीं है, फुटबॉल का नहीं है, लेकिन आप कोडी कोडी कहीं भी खेल सकते हैं आप, ठीक है ना? जहाँ आपको स्पेस मिला, कोई मट्टी नरम है, वहाँ पर आपने उसके उपाले बनाए और आपने शुरू कर दिया। ऐसी पंचबट्टी है, पंचबट्टी तो रोड पर ही बच्चे खेला करते हैं, हम लोग भी खेला करते थे पंचबट्टी, ठीक है ना? तो शूटिंग बॉल का भी ऐसा छोटा सा एरिया चाहिए होता है, 18 बाई 9 मीटर का, तो उसके अंदर आप जो वो आपने हुसैनाबाद की बात की, मेरे ख्याल में अभी 15, 16, 17 या 17, 18, 19 को इसी हफ्ते में जुम्मा हफ्ता इतवार 3 दिन का ये इवेंट है, शूटिंग बॉल टूर्नामेंट। वो सिंध गेम्स का ही था, पर अब वो मैंने बताया ना शायद डेट चेंज हो गई। नहीं, ये जो हर साल होता है हुसैनाबाद में सरवरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की तरफ से, बिल्कुल, और ऑल पाकिस्तान शूटिंग बॉल टूर्नामेंट होता है हर साल जनवरी में होता है। इस मतलब उन्होंने इलेक्शन की वजह से डेट आगे की, मेरे ख्याल में इसी हफ्ते में जुम्मा हफ्ता इतवार। हाँ, वो रेगुलर बेसिस पे करवाते हैं। और ये भी देखें जो खिदमत है, लोगों को अपनी तरफ रागिब करना, नेगेटिव, हजारों लोग आते हैं, मैं खुद उसमें गया हूँ और कई मरतबा हम वहाँ पे खिदमत में ही शामिल होते हैं लोगों की। तो तव्हां ज़रूरु ॾिसजो, इहो तमामु वॾो टूर्नामेंट थींदो आहे, पंहिंजे मतिलबु पाण तहत इहो वॾो टूर्नामेंट थिए थो हुसैनाबाद में, ऐं सॼे पाकिस्तान में 50-60 टीमूं ईंदियूं आहिनि। ठीक ठाक, बिल्कुल पूरे पाकिस्तान से टीमें आती हैं। सर जी ये बताएं कि अब जो बच्चा आ रहा है, छोटा जो प्राइमरी से लें जो बच्चा आ रहा है, उसमें स्पोर्ट्स की कितनी नॉलेज है या स्पोर्ट्स का उसमें पोटेंशियल कितना है, कितना इंटरेस्ट है, कितना उसको मोटिवेट किया गया है? देखिए जब ये इमरान खान वजीर आजम थे ना, इन्होंने एक प्रोजेक्ट दिया था पूरे पाकिस्तान में, टैलेंट हंट के नाम से। बिल्कुल सही, वो अभी भी चल रहा है। तो वो यूनिवर्सिटी लेवल के बच्चों के लिए था। तो मेरा अपना आइडिया ये है कि हमें असल में काम करना ही जो प्राइमरी सेक्शन पर चाहिए, जो ग्रास रूट लेवल है उसके ऊपर हम काम करें ज़्यादा से ज़्यादा।
जो बच्चे हैं, बच्चों को बिल्कुल भी अवेयरनेस नहीं है। आप चाहे वो एजुकेशन का भी ले लें, हमारा जो फोकस कब आता है जब हम यूनिवर्सिटी में पहुंच सही बात है। अगर आप प्राइमरी के अंदर जो है, पूरी दुनिया के अंदर जो फोकस करते हैं लोग, वो करते ही जो है वो प्राइमरी सेक्शन पर है, ताकि वहां से आप बच्चे को ठीक कर दें, आपको ऑटोमेटिक जो वो बच्चा जो बिल्कुल तैयार होता हुआ नजर आएगा, चाहे वो स्पोर्ट्स। सही बात है, बिल्कुल बिल्कुल। अब हम क्या होता है, जब कॉलेज में आते हैं तो फिक्र लगती है वालिदैन को भी, 9 मैट्रिक का एग्जाम है, आप उस पर पूरी तवज्जो दे, या फर्स्ट ईयर इंटर का है, प्री यूनिवर्सिटी का है, कि अच्छी किसी यूनिवर्सिटी में चला जाए। तो हम जो प्राइमरी लेवल पर जो है ना तो स्पोर्ट्स के अंदर बच्चों को फोकस कर रहे हैं और ना एजुकेशन में, तो ये इसी वजह से ही जो है हमारी। अच्छा सर, हम इंटरप्ट करेंगे, हम कंटिन्यू करते हैं, पर नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त प्रोग्राम आहे ब्रेक की तरफ वधणो हूंदो आहे, सो नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर सुबह मेरान में भलीकार ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। कल्ह जिन जिन ट्रेवलिंग कई पे दोस्तनि बार बार फोन आयूं पे त ही रोड बि बंदि आहे, ही रोड बि बंदि आहे। चूंड नतीजनि ते ज़ाहिरा हर कंहिंखे जेको माण्हू हाराईंदो आहे उनखे ख़दशा हूंदा आहिनि, जेके माण्हू एग्ज़ैक्टली ईअं आहे त कल्ह बि सॼे मुल्क में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया, हाईवेज़ बंदि कया विया, ख़ासि करे सिंध में त JUI वारनि जा धरना लॻल आहे, जेके शाम जो 6 खां पोइ ख़तमु थिया। अॼु बि उन्हनि जा धरना आहिनि इलेक्शन कमीशन ऑफिस जे ॿाहिरां ज़िले हेडक्वार्टर्स में आहिनि, पर जमायत इस्लामी, PTI ऐं ॿियनि पार्टियुनि जे तरफ़ां बि एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु केतिरनि ई शहरनि मां ख़बरूं अची रहियूं आहिनि त धरना लॻल आहिनि। सो जेके दोस्त ट्रेवलिंग कनि पिया त महिरबानी करे पंहिंजो प्लान उन हिसाब सां रखनि। जेकॾहिं तव्हांखे किथे पहुचणो आहे त महिरबानी करे 2 कलाक 2.5 कलाक पहिरीं घर खां निकिरो, त रस्ते में किथे ट्रैफिक जाम आहे, किथे धरणो लॻल आहे, त तव्हां मुतबादिल रस्तो अख़्तियार करे सघो। अहिड़ी रीति पाण जेकॾहिं ॿियनि ख़बरुनि जी ॻाल्हि कयूं त सिंधी अदबी संगत जूं चूंडियूं आहिनि, सॼी सिंध में हिन जो चेचिटो हूंदो आहे। सिंधी अदबी संगत सालनि खां पोइ ही दोस्त पाण में गॾिया आहिनि, न त सदाईं जेके 2 ॾहाका गुज़रिया आहिनि या बल्कि हिकिड़ो ॾहाको त इहा सिंधी अदबी संगत कोन हूंदी, या अदबी संगत हूंदी हुई। अदबी संगत हिनखे चयो वियो, उन खां पोइ वॾियुनि कोशिशुनि सां हा हिकु थिया आहिनि। अलाह करे इहो जेको आहे हिकु ई हुजनि, ऐं ज़ाहिर हिकु क़ौम जो ही फेस आहिनि, ऐं इंटेलेक्चुअल आहिनि, दानिश्वर आहिनि। सो अॼु नामज़दगी फार्म जमा कराइण जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, सुभाणे छंड थींदी। हिन वक़्त ताईं सेक्रेटरी जनरल लाइ 8 फार्म जमा थिया आहिनि सिंधी अदबी संगत में, जॉइंट सेक्रेटरी जे लाइ 6 ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि जे लाइ 2-2 टे फार्म जमा थियनि। अॼु आख़िरी हुनजो ॾींहुं आहे नामज़दगी फार्म जमा कराइण जो। सिंधी अदबी संगत जूं चूंडूं आहिनि। कराची हलंदासीं, कराची में हालतूं तमामु घणियूं ख़राबु आहिनि। हुनजे हवाले सां अमन मान जे हवाले सां कल्ह ईअं थियो आहे त शाराए फैसल हिकिड़ी मोबाइल कंपनीअ जी गाॾीअ खे ड्राइवर समेत जेको अगवा कयो वियो, उहा गाॾी पोइ जंहिंमहिल ड्राइवर खे मार कुट बाद आज़ादु कयो त ख़बर पई त ट्रेस कयो वियो त पोइ गाॾी उहा वञी ॿिए हंधा हथ आई। पर थियो ईअं त कुझु चवनि था त उन में 7 करोड़ रुपयनि जी मालियत जा मोबाइल फ़ोन हुआ, ऐं पुलिस चवे थी त न 1 करोड़ जा मोबाइल फ़ोन हुआ। सो नवां मोबाइल फ़ोन हुआ, उहा गाॾी कंपनी वञी रही, कंपनी मां निकिती हुई, मोबाइल पंहिंजा हुते जेके सेंटर्स हूंदा आहिनि, आउटलेट्स हूंदा आहिनि, हुते खणी पई वई, त इहो जेको मामिलो पेश आयो। अहिड़ी रीति हॉस्पिटल में हिकिड़ो धमाको थियो आहे। ॿी बि ख़बर आहे, ॾुखोईंदड़ ख़बर आहे त पाणी जी लाइन तां मसलो थियो नाज़रीन, ऐं उन खां पोइ उन बिल्डर 2 भाइरनि खे क़त्ल करे छॾियो आहे। त ही केॾी वॾी माना बदमनी सफ़ा चोट चढ़ी वई आहे। बिल्कुलु। ऐं लाड़काणे में बि जेको कल्ह मामिलो थियो आहे, तमामु अफ़सोसनाक सूरत-हाल थी आहे। कल्ह हुते मैदान जंग हो, मतिलबु बणियल हुयो सॼो शहर, ऐं हिकिड़ो ASI शहीद थी वियो आहे, खुरम शाह, ऐं 2 ॼणा क़त्ल थिया आहिनि। सियासी पार्टियुनि में जहिड़ो थियो हुओ, ऐं उते हालतूं तमामु घणियूं ख़राबु हुयूं। कल्ह सॼो ॾींहुं अॼु अलाह साईं करे बहितर थींदो, पर अमन अमान जे हवाले सां सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। सिंध में न, पर ओवरऑल पूरे पाकिस्तान में लाहौर जो तमामु घणियूं ख़बरूं हुयूं। ऐं ओवरऑल जिथे जिथे बि पार्टीज़ जा घणा माण्हू मौजूदु आहिनि, उते उते अमन अमान जी सूरत हाल फ़िलहाल ख़राबु आहे। सो तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, जिथे जिथे तव्हां सफ़र करे रहिया आहियो त कोशिशि कयो 2 कलाक 2.5 कलाक अॻु तव्हां वञो, त जीअं तव्हां पंहिंजी डेस्टिनेशन ते नाज़रीन आराम सां पहुची सघो, ऐं उनमें मीटिंग्स वग़ैरह तव्हां आराम सां करे सघो, ऐं सब्र तहमुल जो ऐं सुठे रवैये जो मुज़ाहिरो कयो। ईअं थींदो आहे त ट्रैफिक जाम थींदी आहे त पोइ हर माण्हू गाॾी कढण जी तकड़ में हूंदो आहे, पोइ उते वरी अलॻि ॿियो झेड़ो थी वेंदो आहे त तूं मूंखां अॻियां थी, पोइ बरोचकी ऐं कहिड़ी हूंदी आहे पंहिंजो ॼामोटकी जेका उहा उते वरी शुरू थी वेंदी आहे। सो ईअं न कयो, पंहिंजो इख़लाक़ सां माण्हू पेश अचणु घुरिजे, ऐं हिक ॿिए खे बर्दाश्त करणु घुरिजे। सर जी, ही कराची जी अमन अमान जी सूरत हाल, उन खां पोइ वरी एहतिजाजी धरना, ऐं तव्हां पाण रिटर्निंग ऑफिसर थी टंडे हलायार में ख़िदमतूं अंजाम ॾेई आया, प्रिज़ाइडिंग ऑफिसर, सॉरी। सो असल में देखिए कराची के अंदर
क्या पूरे पाकिस्तान में जो है ना बैरूनी हाथ भी जो है ना वो कहते हैं ना इन्फ्लुएंस वो भी शामिल है कहीं ना कहीं, क्योंकि हमारे अपने लोग जो वो कहीं ना कहीं जो वो कोई स्पेस छोड़ते हैं, कोई कमी छोड़ देते हैं सिक्योरिटी के हवाले से। अभी देखे ना इलेक्शन से पहले बलूचिस्तान के अंदर कितने मामला रहे, बिल्कुल सही बात है, वो भी कहीं ना कहीं जो है वो इसी से जो है इलेक्शन ना हो, अमन को जो बरकरार रखना है तो खैर हमारी गवर्नमेंट की जिम्मेदारी, पर बीइंग ए शहरी जो है हमें सिटीजन जो है वो हमारा भी कुछ ना कुछ रोल है। अगर कोई ऐसी चीज देखते हैं, अब आप अपनी मिसाल ले लें कि आप जाएंगे थाने कोई बताने के यार ये मसला हुआ है या ये चोरी हुई है, लोग जो वो घबराते हैं जाने से ना, कचहरी में जाने से घबराते हैं। तो ये थोड़ा सा इस खौफ को थोड़ा सा तोड़ना पड़ेगा, तो फिर ये कि मामला बेहतर होंगे कि भाई कोई ऐसा मैकेनिज्म बनाएंगे कि फौरन इमीडिएट रिएक्शन हो और वो लोग पकड़े जाएं। और रोजाना मोबाइल स्नैचिंग की इतनी वारदातें होती है कराची के अंदर, उसमें भी हर दूसरे तीसरे रोज बाद सुनते हैं उसने उसको गोली मार दी या ये हो गया या मोबाइल नहीं दे रहे थे। तो ये मामला जो है कराची में बहुत ज़्यादा गंभीर है और बस दुआ ही कर सकते हैं कि अल्लाह पाक जो पाकिस्तान पे कराची पे सिंध पे हमारे रहम करे। नाज़रीन ईअं थींदो आहे त मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते जिते जेके तरक़ी पज़ीर मुल्क पाण चवंदा आहियूं उते रोड मैनेजमेंट सेखारी वेंदी आहे, हर आम शहरी खे सेखारी वेंदी आहे। ड्राइवर्स खे ज़बरदस्त लाइसेंस हूंदो आहे, हिकिड़ी ज़बरदस्त ट्रेनिंग हूंदी आहे, उन खां पोइ ज़बरदस्त काउंसलर उन ते महिनत करे उनखे पोइ गाॾी उनजे हथ में ॾींदा आहिनि, छो त ड्राइवर हूंदो आहे। ऐं चवंदा आहिनि न त तव्हांजी ज़िंदगी जो जेको ड्राइवर हूंदो आहे न उनखे कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी जो ड्राइवर कजे न, रिमोट कंट्रोल न ॾिजे, पर जेकॾहिं तव्हां कंहिं गाॾी में बि वेहो था त तव्हां पूरो जो पूरो यानी एतमाद कंदा आहियो उन ड्राइवर ते। उनखां पोइ आम शहरी खे बि इहा ॼाण हूंदी आहे, उनखे शऊर हूंदो आहे त असां रोड ते जेकॾहिं कुझु बि हादसो पेश अचे थो त कीअं मैनेज करिणो आहे, पर असां वटि कुझु बि इन तरह जी का ट्रेनिंग कोन हूंदी आहे। रोड मैनेजमेंट अॼु तीअं ताईं असांखे सम्झ में कोन आयो आहे त उते जॾहिं करे प्रेशर क्रिएट थिए थो त असां कीअं मैनेज कयूं। पर बीइंग अ ह्यूमन मां सम्झां थी इहा तरबियत पंहिंजी पाण बि करणु खपे त जेकॾहिं कुझु बि मामलात बिगड़नि था त पोइ उनखे असां कीअं फेस कयूं, या उतां पंहिंजी जेका असांजी पंहिंजी जान आहे या आसपास वारनि जी जेका जान आहे उनखे कीअं पाण महफ़ूज़ रखी सघूं। सही। अच्छा सर, ये जो ग्रास रूट की हम बात कर रहे थे कि बच्चों को किस तरीके से उसमें स्पोर्ट्स में लाना चाहिए, किस तरीके से मोटिवेट करना चाहिए, तो हमें क्या क्या मतलब कि कौन से टूल्स अख्तियार करने चाहिए, फिर उसके बाद हमने जो है अपने जो सिंध के गेम्स हैं उसको किस तरीके से वापस अपने परवान पे चढ़ाना चाहिए। नहीं, मैं यहाँ पे एग्जांपल दूंगा चाइना की। चाइना को हम कम्पीट तो नहीं कर सकते जी, अगर हम आने वाले वक्त में शायद कर जाएं। चाइना के अंदर जो उन्होंने जो ना एज ग्रुप बना दिए हैं कि इस बार नर्सरी के बच्चे को ये फिजिकल एक्टिविटी करनी है, उनका एक करिकुलम डिजाइन हुआ है जी हाँ। अच्छा, उन्होंने रनिंग जो है ना रनिंग वो मस्ट जो है कर दिया हर स्कूल के अंदर। सही। अब देखिए जब बच्चा जो है वो इस एज के अंदर जब रनिंग करना सीखता है वो इसीलिए कहते हैं मदर ऑफ गेम कहते हैं एथलेटिक्स को ना, एथलेटिक्स मीन्स रनिंग। उसमें कुछ जंपिंग के इवेंट होते हैं, कुछ वो रनिंग के इवेंट होते हैं। तो वो मदर ऑफ गेम को जब वो शुरू से ही उन्होंने बच्चों के अंदर डाल दिया है कि भाई आपने ये करनी है, तो उसके बाद फिर वो बच्चे कहीं भी डाइवर्ट हो सकते हैं। कोई जिमनास्ट बनना चाहता है जिमनास्टिक कर ले, फुटबॉलर बनना चाहता है फुटबॉल का प्लेयर बन जाए, शूटिंग बॉल खेलना चाहता है या वॉलीबॉल है, कोई भी गेम आप खेलना चाहें, उसके लिए लाजमी जो है ना उन्होंने करार दे दिया है कि रनिंग आपने जो है 2 किलोमीटर करनी है। फिर जो हाई स्कूल के बच्चे हैं उनके लिए 5 किलोमीटर है, उससे ऊपर हैं वो 7 किलोमीटर है। ये डेली की उनकी रूटीन है। तो हमें भी पाकिस्तान के अंदर हमारे यहाँ तो अभी तक जो वो फिजिकल एजुकेशन टीचर जो होते हैं स्कूल्स के अंदर वही अभी तक अपॉइंटमेंट उनके लिए खटाई में पड़ जाती है कि वो लोग ही नहीं है। अच्छा, फिर उसमें भी आप कंप्रोमाइज नहीं करें, हाईली क्वालिफाइड हो जो फिजिकली जो डेमोन्स्ट्रेट कर सके बच्चों को, मतलब डेमोन्स्ट्रेशन दें। देखें बच्चा सीखेगा तो जब मैं उसको दिखाऊंगा करके कोई एक्टिविटी। सही बात, बातों से तो नहीं सीखेगा। सही बात है। अब मैं पढ़ के आ जाऊं और वो कर लूं और मुझे खुद को नहीं आता तो फिर बच्चा नहीं सीखता। ठीक है ना। तो प्रैक्टिकली साउंड जो लोग हैं उनको वहाँ पर जो है आप जो डिप्लॉय करें, उनको उनकी अपॉइंटमेंट करें, तो फिर आहिस्ता और फिर ग्राउंड की फैसिलिटीज सबसे अहम चीज है कि ग्राउंड होना। जब आपके पास ग्राउंड ही नहीं है कोई मतलब ऐसा एरिया होती है, स्मॉल एरियाज एक्टिविटीज भी हम करवाते हैं, पर वो प्रॉपर सोल्यूशन नहीं है कि आप कोई अच्छा स्पोर्ट्समैन बना दें या कोई ओलंपिक लेवल पे बच्चा चला जाए या कोई पाकिस्तान का नाम रोशन करें। ऊपर वो स्मॉल एरियाज एक्टिविटीज ही कर रहे होते हैं, वो जस्ट फॉर फन होता है कि भाई बच्चों को इंगेज करना। ठीक है ना, जो मुख्तलिफ गेम है, डॉज द बॉल है, डॉग ऑन द बून है, ठीक है, शटल रन है, इस टाइप के मुख्तलिफ खेल जो होते हैं जो बच्चों को इंगेज करते हैं, जो स्पेस नहीं होता है। तो आप जो इंफ्रास्ट्रक्चर बनाएं और पे अच्छे लोग अपॉइंट करें, पर उनको जो स्पोर्ट्स गियर्स हैं वो भी दें तो इंशाल्लाह जो है वो बेहतरी आ जाए। कोई इतना रॉकेट साइंस नहीं है इसके अंदर। सही। अच्छा सर, मैं चाहूंगी कि होनी चाहिए ऑनेस्टी से, अगर हम करेंगे तो इंशाल्लाह हो जाएगा। अच्छा, बिल्कुल ठीक सर। मैं चाहूंगी कि आप डाइट के हवाले से भी ऐड करते जाएं। पेरेंट्स जो छा रोल हुअणु खपे, पेरेंट्स के कीअं मैनेज करणु खपे। तव्हां बैग में
बुक्स त विझी छॾंदा आहियो, पर जेको तव्हां लंच बॉक्स विझंदा आहियो, छा उहो ॿार जे लाइ हेल्दी हूंदो आहे या न हूंदो आहे? फास्ट फूड केतिरो ख़तरनाक आहे ॿार जे लाइ? मां चाहींदसि त तव्हां एज ए स्पोर्ट पर्सन तव्हां गाइड कंदा। हाँ देखिए, बिल्कुल जो है वो न्यूट्रिशन जो है बड़ा अहम रोल है उसका। अगर ओवर हो जाए तो भी बहुत ज्यादा नुकसानदेह और कम हो तो भी। अब ये ऐसी है जैसे हम कंप्यूटर के अंदर प्रोसेसर होता है ना, कि हम कोई नंबर फीड करते हैं, फिर वो प्रोसेस करता है, फिर वो स्क्रीन के अंदर आ जाता है। जी हाँ। तो ऐसी न्यूट्रिशन का भी है कि जब हम जो चीज खा रहे हैं वो अंदर हमारे प्रोसेस हो रही है। अच्छा, फिर कुछ लोग क्या होता है खा रहे होते हैं और उसकी यूटिलाइजेशन है ही नहीं, कोई फिजिकल एक्टिविटी नहीं है, वह उसका आउटपुट नहीं है, उससे क्या होता है वो ओवरवेट हो जाते हैं। ठीक है ना। और कुछ बच्चे ऐसे होते हैं जो बिल्कुल कम खाते हैं, जिनके पास मकसद इतनी सहूलत नहीं है, तो वो भी वीक हो जाते हैं। फिर उनके मसल्स में, उनकी हड्डियों में, मकसद मुख्तलिफ जगहों पर उनके जो है ना वो इंजरी के चांसेस होना शुरू हो जाते हैं। कि भाई अगर बीइंग ए स्पोर्ट्समैन आप देखें, एक नॉर्मल आदमी जो डेली रूटीन सिर्फ लिखता पढ़ता है और वो एक वर्क करता है, उसको तकरीबन 2,500 से 3,000 कैलोरीज जो है वो डेली चाहिए होती हैं। जो स्पोर्ट्समैन है उसको 5,000 कैलोरीज चाहिए होती हैं। तो एक डाइट प्लान होता है पूरा कि आप लाइट वर्क कर रहे हैं, मॉडरेट कर रहे हैं, स्टेनलेस कर रहे हैं, हैवी वर्क कर रहे हैं। बागवानी उसके लिए अलग है कि वो कोई बागवानी टाइप का काम कर रहा है या कोई रनिंग कर रहा है, जॉगिंग कर। तो ये सारी जो है वालिदैन को चाहिए कि बच्चों को जंक फूड से जो है ना वो दूर रखें। तो देसी जो फूड है ना, देखें हमारे पहले के लोग जो थे वो देसी फूड ही खाया करते थे, तो उसकी वजह से उनकी जो एज भी बड़ी थी और फिजिकली भी मजबूत है। अब इतनी चीजें आ गई, ये प्रोटीन का डब्बा, फलाना कंप्लान, ये वो पता नहीं क्या क्या आ गया। और बच्चे जो अभी भी वही मम्मी डैडी हैं, उनके अंदर कोई थोड़ा सा गर्मी में खड़ा कर दे तो चक्कर खा के गिर जाते हैं, ज्यादा सर्दी होती है तो परेशान हो जाते हैं। तो जो वो कहते हैं ना कि क्या कहते हैं इम्यूनिटी पावर, वो बिल्कुल भी डेवलप नहीं हो रहा है उनका, कुव्वत मुदाफियत। वो जो है ना वो हमने जो है वो स्पोर्ट्स के जरिए बच्चों की डेवलप करनी है। देखिए 2 तरह की होती है इम्यूनिटी पावर, एक होती है नेचुरल जो अल्लाह ताला ने दी हुई है, और एक होती है आर्टिफिशियल। आर्टिफिशियल क्या है? थ्रू फिजिकल एक्टिविटी हम जो है बच्चों के अंदर डेवलप करते हैं या स्पोर्ट्समैन के अंदर, कि वो जो अब एक आम आदमी शख्स गर्मी के अंदर वो 10 से 15 मिनट खड़ा रह सकता है, ठीक है ना। दूसरा जो स्पोर्ट्समैन होगा वो 20 से 25 मिनट, क्या उसकी इम्यूनिटी पावर जो है डेवलप हुई हुई होती है, वो मकसद कंडीशनली जो है इन चीजों को ऑब्जर्व कर लेता है। सही बात है, सही बात। तो इन चीजों का ख्याल करें तो इंशाल्लाह जो है। सर आपने गर्मी की बात की और फिर बच्चे बेहोश हो जाते हैं। अब तो हम जैसी गर्मियां शुरू होती हैं तो टीवी पे बहुत सारी जो एनर्जी ड्रिंक्स के इश्तिहारात चल रहे होते हैं ना, कि बच्चे को पसीना आ रहा होता है, फिर वो ड्रिंक पीता है तो फिर ग्राउंड में दौड़ने लगा रहा होता है। तो ये वाकई में इनका कोई आउटपुट है या ये इंसानी सेहत के लिए जो है वो जो एनर्जी ड्रिंक्स हैं अपनी वो पावरफुल बना देती हैं? लाल कलर की, पीले कलर की और फिर मुख्तलिफ कलर सब आ गए हैं, फ्लेवर्स आ गए, तो इनका क्या है, मतलब क्या साइड इफेक्ट है, क्या इसका जो है पॉजिटिव इफेक्ट है, ये प्लीज बताएं। देखें जो हम कोल्ड ड्रिंक वगैरह पीते हैं ना, उससे क्या होता है कि हमारे कोल्ड ड्रिंक नहीं, मैं उसकी बात कर रहा हूँ। देखिए वो भी सबसे अच्छा, देखिए न तो वाटर है ना, उसको कोई सप्लीमेंट है दुनिया के अंदर, कोई उसका रिप्लेसमेंट नहीं है। पानी जिंदगी है, ठीक है। हाँ पानी ठीक है। और फूड है ना, अन्न जिसे हम गंदम का दाना, उसका भी कोई रिप्लेसमेंट नहीं है। सबसे बेस्ट जो है ना यही जो देते हैं ना, ये एड दे रहे हैं, ये तो अपनी उसके लिए दे रहे होते हैं, पब्लिसिटी के लिए, उसके लिए ठीक है। वो फॉर द टाइम बीइंग थोड़ा बहुत आपको जो है वो कुछ मिल जाता है, मतलब परमानेंट सोल्यूशन नहीं है उसका, ठीक है ना। सही। तो ये जो हमने जो मतलब पानी है उसका इस्तेमाल करें ज्यादा से ज्यादा, और जो फूड है नेचुरल फूड, नेचुरल लेमन इलाही सुठो आ पानी में ऐड जो हमारे जो फ्रूट्स हैं जो सीजनल होते हैं, जो सीजन जैसे चल रहा है अभी आजकल किन्नू का है या सेब का है तो वो खाएं आप, ठीक। गर्मी में मैंगो का आ जाता है, केला तो हमारे यहाँ जो अल्लाह पाक का करम है कि पूरे साल ही होता है केला जो सही, बिल्कुल सही बात है। तो हम इस हवाले से भी लकी हैं कि हमारे यहाँ फ्रूट जो है खजूर के 150 से ज्यादा अक़साम है। अब चले जाए खैर, बिल्कुल सही बात, आपने बहुत खूबसूरत बात की। नेचुरल फ्रूट पानी जिंदगी है, अन्न सब कुछ है, अन्न ईमान है। नाज़रीन अॼु तारीख़दान मुहक़िक़ तमामु वॾो नालो सहाफ़त जो ऐं तारीख़ में हुन जेको वॾो कमु कयो आहे रहीमदाद मौलाई शिदाई, अॼु उन्हनि जी वरसी आहे, असां उन्हनि खे भेटा पेश कयूं था। किताबनि जो वॾो ज़ख़ीरो ॾेई विया आहिनि। अहिड़ी रीति लेजेंड अदाकार काज़ी वाजिद, उनजो रेडियो ते प्रोग्राम हलंदो ॿारनि जो काज़ी का क़ाइदा, उन खां पोइ PTV ते उन्हनि जो ड्रामो हलंदो एक ही रास्ता, ख़ूबसूरत उन्हनि ड्रामा ॾिना। लेजेंड अदाकार हो काज़ी वाजिद, उन्हनि जी अॼु वरसी आहे। सभिनी खे असां ॿिन्ही वॾा किरदार, तमामु वॾा किरदार भेटा पेश कयूं था। कहिड़ा काज़ी वाजिद तमामु वॾो अदाकार, अहिड़ी रीति रहीमदाद मौलाई शिदाई तमामु वॾो मुहक़िक़, तमामु वॾो मुहक़िक़। उन खां पोइ उन्हनि सहाफ़त में बि ठीकु ठाक कमु कयो, आज़ादु अख़बार उन्हनि जी हूंदी हुई। सो उन्हनि खे अलाह साईं गरी के रहमत करे, उहो जेको कमु करे विया सदाईं जे लाइ, सदियुनि जे लाइ अमर करे विया। हिकु नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, उन खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था। किरदार मुंहिंजो ॾिसंदा रहो सुबह मेहरान।
भेरो ॿीहर सुबुह मैरान में भलीकार ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं ख़ूबसूरत कचहरी तमामु कराइतियूं ॻाल्हियूं साईं स्पोर्ट्स जे हवाले सां तमामु घणी महारत रखनि था। उनखां पोइ फिज़िकल एजुकेशन में उनजी महारत आहे। असां तव्हांखे ख़बरुनि जो सिलसिलो ॿुधायूं पिया। मुंहिंजी ड्यूटी घणे भाङी इहा आहे त तव्हांखे अपडेट कंदो अचां त थिए छा पियो मुल्क में। बिल्कुलु असां ज़ाहिर नाज़रीन खे हर लम्हे जी असांखे ख़बर ॾियणी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हूंदो न माण्हू ज़मीर मुतमइन हूंदो आहे। सो अल्हम्दुलिल्लाह असां ज़मीर मुतमइन आहे त असां पंहिंजे नाज़रीन खे इलेक्शन में जेकी असां ख़िदमत कई आहे हर प्रोग्राम में, चाहे उहो इलेक्शन सेल जो प्रोग्राम हुजे, सुबह मेरान हुजे, बिनते हवा हुजे, सिधी ॻाल्हि हुजे, अॼु जी ॻाल्हि हुजे, हर प्रोग्राम में असां तव्हांखे आगाही ॾिनीसीं। रामू राधा में जेका कारनामा उन्हनि ॿिनि सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया न। असां सभु प्रोग्राम हिकिड़े पासे अंदाज़ में जेका शइ नाज़रीन ताईं पहुचाई वञे थी, मां सम्झां थी उहा तव्हां संजीदा माहौल में वेही करे तव्हां उन तरीक़े सां कोन था पहुचाए सघो। हा बिल्कुलु हर प्रोग्राम जो पंहिंजो मयार हूंदो आहे, पर मुर्तज़ा मजबूर साहब ऐं शमा सिंधी तमामु बहितरीन एक्ट्रेस आहे। मुर्तज़ा मजबूर साहब पाण ॾाढा सुठा एक्टर आहिनि ऐं सुठे तरीक़े सां उन्हनि पंहिंजूं ख़िदमतूं ईअं चई सघूं था त पंहिंजो जेको हूंदो आहे न कम सां निभाइण, उहो असां स्क्रीन ते इहो कम सां कोन निभायो आहे, उन्हनि धरतीअ सां निभायो आहे। इहो ॾिसो कम हर ॾींहं ते माना जेको ॾींहुं आहे डेली तव्हां हुननि जा कार्टून ॾिसो। उनखां पोइ वरी उहा जेकी रिली जंहिंमें उन्हनि गानो ॻायो आहे त वोंट ॾियो, उहा रिली अञा ताईं ओबी में टंगी पई आहे, उहा रोज़ पाए। अच्छा कार्टून सभु सुठा, पर जेको हिकिड़ो कार्टून हलियो न ताड़ी ताड़ी ताड़ी, बिलीव मी मूंखे ॾाढो वणियो आहे। न मूंखे हू वणियो तमामु घणो, साए चश्मे वारो। अच्छा साए चश्मे वारो बिल्कुलु। ऐं कीअं माना ॾाढो मतिलबु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी मोहबत आहे नाज़रीन जी जो ॾिसनि था, पसंदि कनि था। ऐं असां में वरी हिकिड़ी नई जुस्तजू पैदा थी थिए त अञा करिणो आहे, अञा करिणो आहे। ऐं सदाईं वरी ईअं लॻंदो आहे न अञा करिणो आहे, अञा कमु पूरो न आहे थियो, अञा पूरो। तव्हांजे लाइ मूं शेर पढ़ियो पे तव्हां? जी जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजे लाइ पढ़ियो पे। शेख हयास चयो आहे न त हूअं शेख हयास घणो लिखियो आहे, ॾाढो सुठो लिखियो आहे, पर जॾहिं इहा लाइन मां पढ़ंदी आहियां न मूंखे ॾाढी वणंदी आहे त जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। सो हक़ीक़त आहे त तव्हां जॾहिं सचाई सां निभाईंदा आहियो न त पोइ उहा तव्हांजी सुञाणप थी वेंदी आहे। मां न निभाईंदो आहियां, सॼे पोयां हिकिड़ी सॼी टीम हूंदी आहे। अच्छा पाण चकवाल हलूं। चकवाल में ॾिसो ही दौर जॾहिं असां औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, पाण इंसानी हक़नि जी ॻाल्हि कयूं था, उनखां पोइ असां चऊं था त असां तमामु वॾा फॉरवर्ड थी विया आहियूं। त उन दौर में हिकिड़ी ख़बर अचे थी त चकवाल जो इलाइक़ो आहे धरनाल। उन में अॼु बि औरतुनि खे घरां निकिरण ते पाबंदी आहे, ख़ासि करे पोलिंग ते, मतिलबु त वोट न आहे ॾियणो। 70,000 आबादी आहे हिन ॻोठ जी, धरनाल जी। चकवाल तमामु वॾो इलाइक़ो आहे, तमामु मशहूरु इलाइक़ो आहे। ऐं जेके नाज़रीन असांखे ॾिसनि पिया, जेके चकवाल जे बारे में ॼाणनि था, मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त उते असांजो हिकिड़ो दोस्त आहे फ़खर अब्बास। असां जॾहिं बि वेंदा आहियूं त उन्हनि वटि रहंदा आहियूं। तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, पर हीउ धरनाल जेको आहे ऐं उते तमामु लिटरेसी जेको रेट आहे एॾो हाई आहे, एतिरो मुल्क में बि न हूंदो। ऐं हर घर में जेको आहे उते ऑफिसर आहे। पर जेका ख़बर मूंखे साम्हूं आई उन मूंखे छिरकाए विधो, लिंग कांडारे छॾिया त 70,000 आबादी वारो इहो धरनाल आहे। उते औरत जे घरां निकिरण ते इन पोलिंग वारे ॾींहं ते पाबंदी आहे, उहा वोट कास्ट न कंदी आहे। 2008 में बि, 13 में बि, 18 में बि ऐं 2024 में बि उते वोट कास्ट न थियो। मां हिकिड़ी ख़बर हिकिड़ी ॿी शेयर कंदुमि। हंगरी में ईअं थियो आहे जो उतां जी पहिरीं औरत जेका सदर आहे उन इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। उनजो सबबु इहो हुयो त हिकिड़े ॿारड़े सां ज़्यादती थिए थी, उन जवाबदार खे ॿधो वियो। पोइ ज़ाहिर कानूनी रस्ता हूंदा आहिनि, केॾी महिल किथे कानूनी झोल हूंदा आहिनि, को जांच में झोल हूंदो आहे त पोइ जवाबदार आज़ादु थी वेंदो आहे। उहो जवाबदार जीअं ई आज़ादु थियो त हिकिड़ी अवामी जेको पावर हो उहो रोडनि ते निकितो। एतिजाजी मुज़ाहिरा थिया वज़ीर आज़म हाउस जे साम्हूं, सदर जे साम्हूं। ऐं पोइ इहो मुतालबो आयो त उन जवाबदार खे न ॿधो। मुतालबो इहो आयो त हीअ जेको मुल्क जा जेके वाघधणी आहिनि इहे इस्तीफ़ा ॾियनि। सो हंगरीअ जी पहिरीं वज़ीर आज़म जेका औरत वज़ीर आज़म आहे उन इस्तीफ़ा ॾिनी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अवामी मुतालबे ते। मामिलो छा हो त हिकिड़े ॿारड़े सां ज़्यादती थी। त पोइ सोचे सघे थो त अहिड़ा मुल्क कीअं नाज़रीन तरक़ी कंदा। तव्हां पाकिस्तान जी ॻाल्हि कई आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी पाण पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलिया हुयासीं, पर हिकिड़ी ख़बर मूं वटि बि आहे नाज़रीन। सरगोदा में कस्बा नाले सां इहो हिकिड़ो शहर आहे जिथे न 2013 में वोटिंग औरतुनि जी थी, न 2018 में थी, पर हींअर 2024 में उहे उतां औरतूं निकितियूं आहिनि ऐं उन्हनि वोटिंग कई आहे। पर माना सोचण जी ॻाल्हि आहे त
असां जेकॾहिं ख़ूबसूरत इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं था, उते लिटरेसी रेट जी ॻाल्हि कयूं था, उते ॾिसूं था त घर घर में ऑफिसर मौजूदु आहे, पर उते औरतुनि ते एतिरी पाबंदी छो आहे? मां सम्झां थी हिते स्टेट जी ज़िमेदारी आहे, हिते रियासत जी ज़िमेदारी आहे, त उनखे कुझु इक़्तिदामात वठणु खपनि। इहो क़ौमी फ़र्ज़ु आहे, तव्हांखे इहो फ़र्ज़ु निभाइणो आहे। सो इन तरह जी जेके बि ख़बरूं असां ताईं आयूं, थोरो छिरकायनि बि, वरी पाण ख़ुशि बि थियासीं त चलो भला हिन दफ़े ठीकु आहे, सुठो कुझु थियो आहे। हा बिल्कुल सही ॻाल्हि आहे। अलाह करे बसि असांजी दुआ इहा ई हूंदी आहे त बेहतर थियनि। सर जी बिल्कुल इस वक्त सोसाइटी के किरदार को, रोल को आप किस तरीके से देखते हैं? देखिए हर बंदे की अपनी फील्ड है, मुआशी माहिर भी देखता है सोसाइटी को कि यार मुआशी लेवल पे इस तरफ जा रहा है, स्पोर्ट्समैन भी देखता है, सियासतदान भी देखता है, इनकर पर्सन भी देखता है, सहाफ़ी अपनी नज़र से देखता है, वकील अपनी नज़र से। तो आपका जो है, जो रोल है सोसाइटी में, आप किस तरीके से देखते हैं कि हम कहाँ, किस लेवल पे, किस उस पे खड़े हुए हैं, डगर पे खड़े हुए हैं? देखें असल में क्या है कि मुआशरा तो सबके सामने ही है सोसाइटी, जी हाँ, ठीक है ना, उसमें लेकिन हर किसी के अपने अपने पैरामीटर्स होते हैं, अपना रोल है सब। जी हाँ, ठीक है ना, हमारा रोल बीइंग ए स्पोर्ट्स पर्सन कह लें आप, तो हमारा बड़ा अहम रोल हो जाता है बीइंग ए स्पोर्ट्स पर्सन। दुनिया में देखें जितने भी आप देखेंगे ना अमीर तरीन या महंगे तरीन लोग, वो लोग हैं जो फिजिकली परफॉर्म करते हैं। आप ये हिस्ट्री उठाकर देख लें, कभी किसी आपने डॉक्टर को नहीं सुना होगा या साइंटिस्ट को नहीं सुना होगा कि वो इतना खरबपति है। आप रोनाल्डो का नाम सुनेंगे, मेसी का सुनेंगे, विराट कोहली का सुनेंगे, दूसरे लोगों का। तो आप ये देखें ये पूरी स्पोर्ट्स एक इंडस्ट्री है। अब अर्जेंटाइन एक छोटा सा मुल्क है, पाकिस्तान से तो मेरे ख्याल से आधा ही होगा, उसके 500 से ज्यादा फुटबॉलर्स जो है वो पूरी दुनिया के अंदर लीग खेलते हैं फुटबॉल की। सही। अब आप अंदाजा कर लें कि एक एक फुटबॉलर जो है वो इतना पैसा लेता है पाकिस्तान के बजट के बराबर। तो अब जब वो 500 फुटबॉलर वो रेवेन्यू जो पैसा है वो अपने मुल्क लेकर जाते हैं, तो वहां पे उनके मुल्क की मईशत की क्या पोजीशन होगी? तो अब हमारे यहाँ एक भी प्लेयर ऐसा नहीं है पाकिस्तान के अंदर कि जो वो इस किस्म का इतना पैसा ले। अभी ये थोड़ा सा क्रिकेट में आया है पैसा कि जो है वो क्रिकेटर्स की कोई लीग होने लगी है। क्रिकेट तो हमारे पाकिस्तान और एशियन कॉन्टिनेंटल में फेमस है ना, वर्ल्ड वाइड जो है फुटबॉल बहुत ज्यादा पसंद किया जाता है। दुनिया का सबसे मकबूल तरीन खेल फुटबॉल है, ठीक है। उसमें पैसा भी बहुत है, उसमें स्पॉन्सरशिप भी बहुत होती है। मतलब यूएनओ के जो मेंबर मुल्क हैं जिन्होंने एफिलिएशन ली हुई है अक़वाम मुत्तहिदा से, वो हैं 202 या 204। फुटबॉल के 214 हैं, आप अंदाजा कर लें। यानी कि फीफा जो है उसकी फेडरेशन, फीफा से जिन्होंने एफिलिएशन ली हुई है जिन मुल्कों ने, वो 214 है। तो इतनी पावरफुल जो 214 ज्यादा है, बिल्कुल बनाई हुई है ऐसी चीज। तो जो हमारा जो रोल है, हमारा रोल यही है कि देखें आपको अगर स्पोर्ट्स एक वाइड मकसद, आप इवेंट खेल लें, गेम खेलें, या ऐसा है कि आप अगर बॉक्सिंग खेलते हैं आप, ठीक है ना, कि आपको हरीफ आपके मुंह के ऊपर मुक्के मार रहा है, कहीं कहाँ मार रहा है, तो आप बर्दाश्त कर रहे होते हैं, उससे बच रहे होते हैं। सही बात है। बाकी आम रूटीन में अगर आपको कोई यूं आंख निकाल कर भी देख लेगा तो आप लड़ाई शुरू हो जाती है हमारे यहाँ, ठीक है ना। तो स्पोर्ट्स के अंदर जो है आपको पैशन, सब्र स्पोर्ट्स सिखाता है आपको, ठीक है ना, डिसिप्लिन सिखाता है, कैरेक्टर बिल्डिंग स्पोर्ट्स के थ्रू बिल्ट होती है आपकी, और दूसरे को अप्रिशिएट करना कि आप हार कर भी दूसरे जाके शेक हैंड करते हैं, हाँ अप्रिशिएट करते हैं कि यार आप जो है वो जीत गए, कॉन्ग्रेचुलेशन। आम रूटीन में ये चीजें हम नहीं करते हैं। तो स्पोर्ट्स का यही रोल है कि वो एक अच्छा इंसान जो है वो बनाती है स्पोर्ट्स। बिल्कुल। हारने जीतने की बात की देखो ना, अब जो हार गए हैं वो सामने वाले को जो जीत गया है उसको गालियां भी दे रहे हैं, उसके खिलाफ कोर्ट में भी जा रहे हैं, धरने भी लगा रहे हैं। यही जब भी कहते हैं, छोटा जुमला कहते हैं स्पोर्ट्स में स्पिरिट, वो क्यों कहते हैं? स्पोर्ट्स में ही मिलेगी आपको। बाकी पॉलिटिशियन स्पिरिट सुना है कभी आपने? नहीं, बिल्कुल नहीं सुना। होना चाहिए। सही। कभी नहीं सुना होगा। स्पोर्ट्स में आपको ये सोसाइटी स्पिरिट भी नहीं सुना हमने। नहीं, बिल्कुल कि एक दूसरे को बर्दाश्त करो। देखिए स्पोर्ट्स अब ये आज से थोड़ी, ये इन 776 BC से जो गेम खेले जा रहे हैं, ठीक है ना। हमारे यहाँ तो गेम की अवेयरनेस थोड़ी सी कम है, ठीक है ना। अब ये कि जो हमारी मिनिस्टर साहिबा हैं उन्होंने थोड़ा सा ऐलान किया है कि भाई हर कॉलेज के अंदर जो है वो फिजिकल एजुकेशन की क्लास जो है वो मस्ट है, और वो होनी भी चाहिए। बिल्कुल होनी चाहिए। उससे कई चीजें ऐसी हैं जो मेल हो या फीमेल बच्चे होते हैं, जो बॉयज एंड गर्ल्स, वो सीखते हैं। आप ग्राउंड में जाते हैं तो काफी कुछ सीखते हैं, ट्रेवल करते हैं तो सीखते हैं आप, ठीक है ना। यहाँ का कल्चर कुछ और है, आप किसी और सूबे चले जाएं पंजाब, वहाँ का कल्चर कुछ और है। वहां जाते तो आप उनके कल्चर जो इंटरमिंगल होते हैं वो सीखते हैं हम, कि वहाँ की सकाफत क्या है, यहाँ की सकाफत क्या है। लोगों को नहीं पता ना। अब जिसे सफर ही नहीं किया उसको क्या पता कि पंजाब के अंदर रहन सहन कैसा है, लोग कैसे बात करते हैं, वहाँ के लोग कैसे हैं, वहाँ के खाने क्या हैं, वहाँ कौन कौन सी जगह हैं घूमने फिरने की। अगर वहां से जो लोग, तो ये स्पोर्ट्स के जरिए जो है वो कहते हैं क्या कहते हैं, रिश्ते और नाते थ्रू स्पोर्ट्स। वो यही है कि स्पोर्ट्स के जरिए आपकी दोस्तियां भी बनती हैं,
रिश्ते भी बनते हैं और आप कल्चर भी एक्सचेंज करते हैं, चीजें सीखते हैं। हाँ, ये बड़ी गाल है कल्चरल एक्सचेंज। बिल्कुल, आप देखें ना कोई भी गेम्स होते हैं या कोई बड़े बड़े गेम होते हैं तो वो ओलंपिक हो या कोई वर्ल्ड कप हो, वो अपने कल्चर को मकसद जो है लोगों को दिखाते हैं। जैसे इंडिया के अंदर अभी क्रिकेट का वर्ल्ड कप हुआ तो उन्होंने सारे ज्यादातर डांस या जो भी ओपनिंग के अंदर जो चीजें रखी थी या जो उनके वो प्लेयर्स की जो वो एंटर होने की जो वो थी, कोई बग्गी में आ रहा है, कोई किस में आ रहा है, कोई, तो ये सारा वो अपने कल्चर को ही प्रमोट कर रहे होते हैं सारे। बिल्कुल बिल्कुल ईअं आहे। बिल्कुल रांदियुनि सां ई एक्टिविटीज़ सां ई असांजो कल्चर बि परवान चढ़े थो, रांदियूं बि हथियूं वठाइनि थियूं ऐं वॾे में वॾो जेको तव्हांजी सिहत बहितर रहे थी, तव्हांजो बिहेवियर जेको साइंस आहे। हाणे चीज है, बात कर रहा हूँ कि पॉजिटिव एटीट्यूड होता है स्पोर्ट्समैन का, हमेशा फॉरगिव करने वाला, दरगुजर करने वाला होगा और लाइफ उसी की लंबी होती है, सेहत उसकी अच्छी होती है जो दरगुजर करता है। सही तो बातों को लेके पकड़ता है ना तो फिर वो या तो दिल का मरीज हो जाता है जी, मेंटली डिसऑर्डर में चला जाता है। सही कह रहे हैं आप। अच्छा, मैं आपसे भी पूछना चाहूंगी कि स्पोर्ट्स की दुनिया का आपकी जाती जिंदगी पे कितना असर रहा है? ये देखिए, मैं अल्हम्दुलिल्लाह मुझे कभी जो है ना मेरे दोस्तों ने या वैसे ही कोई अफसरदा नहीं देखा मुझे। हर टाइम चहचहाना, हंसना, मुस्कुराना, हर टाइम जो है एवर होती है, मुझे परेशानी आ जाती है पर वो मेरी जो वो एक होती है ना आदत बन जाना, ठीक है ना। एक चीज होती है कि मेरी आदत बन गई है कि हर टाइम जो दोस्तों में बैठना, हंसी मजाक करना, तो उससे क्या होता है कि आपकी लाइफ के अंदर बहुत ज्यादा आपकी फैमिली जो है उस पर भी असर होता है उसका, कि आपका घर का माहौल भी अच्छा रहता है, आप दोस्तों के साथ भी सही रहते हैं, जॉब भी अच्छी होती है आपकी, ठीक है ना। और अब जैसे ये इलेक्शन की ड्यूटी थी तो ये एक टफ टास्क होता है, सही बात है, सिक्योरिटी के हवाले से, फिर सामान लेना जो होता है वहां से, वोट फिर जमा कराना, फिर वोटों की टोटलिंग करना कि कितने आपने बैलेट पेपर जो है वो दिए हैं, बकाया कितने उनको पूरा, ये सारा जो है क्योंकि आप पूरे जो है 24 घंटे जो है आपका दिमाग माउफ हो जाता है उस टाइम। सही बात है, आप 24 घंटे पहले से ड्यूटी पे आ जाते हैं, नींद भी पूरी नहीं होती, ट्रेवल करना होता है, फिर वो उस पर डिपेंड करता है, वो उस पर डिपेंड, तो इसमें अब मेरे जैसे आदमी, मैं तो उसको एक एडवेंचर समझता हूँ, उसे एंजॉय कर रहा था। बाकी मेरे साथ 2 फीमेल थी जिनके पोलिंग स्टेशन अलग थे और एक मेल था। आप यकीन करें, मैं 8:30 बजे रिजल्ट बनाकर बैठा होता और वो लोग 3 बजे तक, उनका रिजल्ट भी मैंने ही जाके बनाया मुख्तलिफ जगहों पर, क्योंकि वो आपने डबल काम किया, मतलब डबल ट्रिपल काम किया। अच्छा, मैं ये पूछना चाह रही थी, वैसे तो कहा जाता है कि बीवी इतना बड़ा त्योहार है, उसे हर दिन मनाना पड़ता है, भाभी को कितनी शिकायत होती है? हाँ, उनको यही होती है, मेरे बाहर रहने से ज्यादा शिकायत होती है कि भाई आप जो टाइम नहीं देते बाहर। असल में कुछ जो फीमेल होती हैं वो होती हैं अटेंशन डिमांडिंग, कि उनको हर टाइम अटेंशन चाहिए होती हैं। अब पहले के टाइम में जब इनिशियली हमारी शादी शुरू में तो कुछ और मामला थे, फिर प्रोफेशनल लाइफ में कुछ और हो जाते हैं, तो ये थोड़ी सी रियलाइज करना चाहिए कि मकसद जो फीमेल्स को, देखें जैसे जैसे बच्चे बढ़ते हैं, मामलात बढ़ते हैं, प्रोफेशन में अगर आदमी आगे जाता है, साइलेंट मैसेज जा रहा है भाभी के पास। वही मुझे कन्न में खालिद जागरियानी असांजे डायरेक्टर साहब चयो त तुम मुस्कुरा रहे हो, तुम्हारे साथ भी वही सूरत हाल है, तो जब जे मैं हंस रहा हूँ। नहीं तो ये सबके लिए है मैसेज कि देखें जो सबसे अहम रोल जो है ना वो औरत का ही होता है घर में, चाहे वो माँ है, बीवी है। बिल्कुल, घर को जन्नत बनाती ही वो है। बिल्कुल की परवरिश का सारा जो है ना, फादर क्या है, जॉब पे चला गया, पैसे कमा कर लाया, उनको फैसिलिटेट कर दिया। बिल्कुल, जो चीजें फीमेल के अंदर होती है ना, बच्चों के अंदर वही डेवलप होती है टोटल। माँ कैसे बोलती है, कैसे उठती है, कैसे बैठती है, बिल्कुल सर जी ला हम प्रोग्राम की इस पे एंडिंग पर हैं, असां पुजाणी ना आहियूं, हम चाहेंगे कि आप मैसेज आखिरी साहब प्रोग्राम ता जो मैसेज वठदासी सर। भाई मैसेज यही है मेरा कि बड़ा अच्छा प्रोग्राम है ये सुबह मेहरान, और मैं यहाँ पे जो है मुर्तजा मजबूर साहब, उनको बड़ा जो है खराजे क्या कहते हैं तहसीन पेश करता हूँ जी, पेश करूंगा कि वो इस प्रोग्राम को लेकर चले थे कि पूरे हफ्ते गेस्ट बुलाना, इन चीजों को अरेंज करना बहुत मुश्किल काम होता है। आप और हम तो आकर बैठ जाते हैं बिहाइंड द स्क्रीन, वो जो काम कर रहे होते हैं वो सिर्फ गेस्ट नहीं बुलाना, सुबह नींद से उठ के ये जो जितने भी हमारी टीम खड़ी हुई है ना कैमरास के पीछे, इनको भी हर चीज को देखना, इनका बस चले ना, सबको जो है ना घर से बिस्तर में से जाके उठा के जल्दी चलो, हर चीज को सहूलत देना, चीजें प्रोवाइड करना, ये करना, तो सही बात है। ये जो है उनकी हिम्मत है और वही कर सकते हैं, और आप लोग भी बहुत अच्छा और मैं ये ऐड करना चाहूंगी कि सर में भी ज्यादा हम देखते हैं कि पेशेंस है उनमें, जहाँ लाइक होता है ना नाज़रीन, ये थींदो आहे त तव्हांखे जॾहिं कमु कराइणो हूंदो आहे त पोइ थोरो सख़्तु रवैयो रखिणो हूंदो आहे, पर चवंदा न त नारियल ॾिसण में सख़्तु हूंदो है, अंदरां नरम हूंदो आहे। कभी डांट भी देते हैं, वो उसको मैं लाइट लेता हूँ। उसकी वजह पता क्या है, दुनिया का सबसे मुश्किल काम है पब्लिक डीलिंग, कि मैं आपसे सवाल करता हूँ, आप जवाब दे रहे हैं, फिर मैं सवाल करूँ, फिर जवाब दे,
तो सरकार टोटल काम ही सही ॾाढो ज़बरदस्त मैसेज, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। इहो ई मतिलबु जेको माण्हू लीड कंदो आहे न उन जी सभु ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि ऐं हू पंहिंजे मथां फर्ज़ खणंदो आहे। कमु करणु ईज़ी हूंदो आहे, कमु कराइणु मुंहिंजे ख़्याल सां वधीक ॾुखियो हूंदो आहे। असां चाहियूं था त अलाह करे हे जेके सियासतदान आया आहिनि हाणे चूंड जी, उहो बि पंहिंजो फर्ज़ ईअं बख़ूबी निभाइनि। लेट मी एड समथिंग नाज़रीन, मां कुझु तव्हां सां वंडणु चाहियां पई। ऐं असां हूअं बि अज़मतुल्लाह कंबर साहब ॾाढो सुठे तरीक़े सां डील कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा सुठो आहिनि। असां उन्हनि खे ॾिठो आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम में, असां उन्हनि खे ॾिठो आहे इलेक्शन सेल में, असां उन्हनि खे ॾिठोसीं। उन खां पोइ इलेक्शन स्पेशल ट्रांसमिशन में पाण ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम कयूं। सुबुह मेरान में भरपूर साथ निभाईंदा आहिनि, सुठे तरीक़े सां तव्हां ताईं ॼाण वारियूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहिनि। पर उन्हनि जी बर्थडे हुई जेका गुज़री चुकी आहे। अव्हांखे हिन अङण ते आऊं पंहिंजी समूरी पंहिंजी समूरी टीम जे तरफ़ खां विश करणु चाहींदमि। विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे। अलाह साईं तव्हांखे अञा वधीक कमु करण जी सुठी स्पिरिट ॾे। तव्हां चयो त न असां सोसाइटी में कोन ॾिसंदा आहियूं त सोसाइटी में स्पिरिट जो वर्ड घटि हूंदो आहे, पर इंडिविजुअल स्पिरिट हूंदी आहे जेका तव्हां में बि आहे। सो असां हींअर सेलिब्रेट बि कंदासीं बर्थडे। थैंक यू सो मच। ही कामयाबी जेका आहे इहा मुंहिंजी कामयाबी न आहे, मुंहिंजे उस्तादनि जी कामयाबी आहे। मां जेको कुझु आहियां पंहिंजे उस्तादनि जे करे आहियां। ऐं मुंहिंजी छंछर ते सालगिरह हुई ऐं अॼु ॾींहं ताईं मूंखे पोस्टूं अचनि पियूं, मूंखे मैसेजिस अचनि पिया, नए ख़्वाहिशूं अचनि पियूं। तव्हां सभिनी दोस्तनि मुंहिंजे लाइ तमामु घणो सुठो लिखियो, तमामु घणो सुठो लिखियो। ताहिरा तव्हां लिखियो, गुलाम अब्बास लसकानी साहिबु, केतिरनि ई दोस्तनि, इलाही दोस्तनि, मुर्तज़ा मजबूर साहिबु पोस्ट लिखी, रामू राधा में मूंखे यादि कयो वियो। त आउं इहो सम्झंदो आहियां त हीअ मुंहिंजी कामयाबी न आहे। आउं हिकिड़े ग़रीब ॿार जो पुटु आहियां। पंहिंजे वालिद साहिब जो जेकॾहिं नालो खणां त लियाकत अली कुंबर हिकिड़े ॻोठ मां निकिरे थो, उलड़ा जागीर मां, उहो कीअं महिनत करे थो, वेटरी करे, ड्राइवरी करे असांखे पढ़ाए थो। ऐं पोइ असांजी अम्मा बख़्तावर उन जे ई असांखे मतिलबु त पालियो, नाज़नि सां पालियो ऐं शहनशाह करे रखियो आहे अॼु ॾींहं ताईं। सो उन्हनि जो मां थोराइतो आहियां। उन खां पोइ मां उस्तादनि जो थोराइतो आहियां, ख़ासि करे नियाज़ साहिब जो। नियाज़ पंवर साहिब जे लाइ हर वक़्तु इहो ई चवंदो आहियां त बिठा दिया फलक पे मुंहिंजे ख़ाक से उठा के। सो उन्हनि जूं दुआऊं आहिनि, उन्हनि जो हथु आहे उन सॼो उनखे गुरूम करण में। उन खां पोइ तव्हां सभिनी जो आहिनि। अहिड़ी रीति जेकॾहिं मां हिन कैमरा जे साम्हूं आहियां त उहो नाज़ साहिबु ऐं मुर्तज़ा मजबूर साहिब जे करे आहियां। मां जिते बि हूंदो आहियां मूंखे इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त सभु माण्हू मूंखे दादिलो करे रखंदा आहिनि। सो हिन इदारे में बि मूंखे रोज़ु मुंहिंजी ट्रेनिंग कंदा आहिनि। मुंहिंजे रीटेक्स ते कॾहिं हुननि मुंहुं न आहे गुंजायो। नाज़ साहिबु ऐं मुर्तज़ा मजबूर साहिबु, ख़ालिद जागिरियानी साहिबु, मतिलबु सॼी टीम आहे मूंखे दादिलो करे रखियो अथनि। अहिड़ी रीति मां जेको कुझु आहियां तव्हांजे करे आहियां। हीअ जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, हिन वक़्तु बि को 2,500-3 हज़ार खां वधीक मैसेजिस मूं ॾे पिया आहिनि जिन खे मां रिप्लाई न करे सघियो आहियां। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो मां कहिड़नि लफ़्ज़नि सां तव्हांजो थोरो अदा कयां। बिल्कुलु न। ॾिसो, मां हिकिड़े ग्रास, मां हिकिड़े ग़रीब जो ॿारु आहियां। त असां तमामु घणी गुरबत मां ज़िंदगी गुज़ारे मां हिन ते पहुतो आहियां। पंहिंजे वालिदनि जी दुआउनि जे करे, पंहिंजे उस्तादनि जी महिनतुनि जे करे। ऐं मां जंहिं ॾींहुं जॾहिं बि मुंहिंजो जनमु हूंदो आहे त मां चवंदो आहियां त हीउ मुंहिंजो जनमु न आहे, मुंहिंजे माउ पीउ जो जनमु आहे। लियाकत अली कुंबर जो जनमु ॾींहुं आहे, मुंहिंजे उस्ताद नियाज़ पंवर साहिब जो जनमु आहे। ऐं ॿिया मुंहिंजा जेके उस्ताद आहिनि, नाज़ साहिबु आहे, मुर्तज़ा आहिनि, जेके मां कैमरा ते मौजूदु आहियां हींअर, त हुन ॿिन्हिनि शख़्सियतुनि जी महिनत आहे। रोज़ु मूंखे ब्रेक वठणु सेखारींदा आहिनि, इंट्रो ॾियणु सेखारींदा आहिनि, चवंदा आहिनि बम्फल न हण ऐं पंहिंजो रवानी रख। ऐं कॾहिं मुंहुं न आहे गुंजायो। मतिलबु मूंखे दादिले ॿारनि वांगुरु, हर माण्हू मूंखे दादिले ॿार वांगुरु रखियो आहे। ऐं हीअ जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, तमामु घणियूं हुननि मोहबतूं ॾिनियूं आहिनि। मां उन्हनि खे बि यादि कंदुमि जिन असांखे अपॉर्चुनिटी ॾिनी हैदराबाद में। नूर अहमद टालपुर साहिब जी सॼी फैमिली, निगत बाजी, अमतुल नूर, शैला नोमान, नौशीन बाजी, इन्हनि सभिनी असांखे ग़रीब हुआसीं हैदराबाद में घर ॾिनऊं, उते रहायूं, पढ़ाई। हूंदो आहे न माण्हू कंहिंजा एहसान न विसारे। सो मां उन्हनि जो बि शुक्रियो अदा कंदुमि। सिंध जे माण्हुनि जो सभिनी जूं दुआऊं आहिनि, पंहिंजे उस्तादनि जूं, प्राइमरी उस्तादनि खां वठी टंडे हैदर जे प्राइमरी उस्ताद, अलामा इक़बाल जा उस्ताद, यूनिवर्सिटी जा उस्ताद, हलाला कॉलेज जा उस्ताद, वकालत जा उस्ताद, सभु मां सभु कुझु आहियां जेको उस्तादनि जे करे ऐं उन्हनि जी दुआउनि जे करे आहियां। तव्हां जूं जेके मूंखे पढ़नि था, जेके मूंखे ॾिसनि था, एॾो मूंसां प्यारु कनि था। मूं कुझु ज़िंदगीअ में कुझु न आहे कमायो, दोस्त कमाया अथमि, सुठा उस्ताद कमाया अथमि, सुठा माण्हू कमाया अथमि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कहिड़नि कहिड़नि लफ़्ज़नि सां मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां। ऐं मां हर वक़्तु इहा ई दुआ कंदो आहियां त अलाह साईं बसि इहा ई मोहबत मूंखे मिलंदी रहे। केक बसि हलूं था पाण, केक न बसि भिटाई जो आख़िरी शेर इहो ई आहे त सोई राह रद करे सोई रहनुमा वतु इज़्ज़ु मंतशा वतु ज़िल्लु मंतशा। अलाह साईं तव्हांजी मोहबतुनि जे करे मूंखे इज़त ॾिनी आहे, तव्हांजो प्यारु मिलियो आहे।
सो पाण प्रोग्राम जे एंडिंग हलूं तव्हांखे केक खारायूं न सो महिमान जो असां शुक्रिया अदा कयूं केक मूंखे नाज़रीन साम्हूं खां नज़र अचे पियो बहुत शुक्रिया तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में आयो व्यूअर्स हींअर तव्हां खां असां वठंदासीं इजाज़त मूंखे ॾींदव इजाज़त मुंहिंजे मेज़बान साथी खे ॾींदव इजाज़त SM नदीम साहब खे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त पंहिंजी दुआनि में रखंदव यादि अल्लाह निगहबान